सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार, मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनि खे मां भलीकार थी कयां। हिन ईद जे अॼु ॾिहाड़े खे, हिन ख़ूबसूरत ॾींहं खे असां सभु ख़ुशियुनि सां मल्हाए रहिया आहियूं। नंढा ॿार वॾा पोड़ा जे बि उमिरि जा जे बि एज जा माण्हू हिन ॾींहं खे ख़ूबसूरत तरीक़े सां मल्हाए रहिया आहिनि। ऐं मां तव्हांखे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में वंस अगेन भलीकार थी कयां। तव्हां बि हिन प्रोग्राम खे ॾिसो त यकीनन ख़ुशि थींदा हूंदव ऐं असां बि हिते इलाही ख़ुशि आहियूं। असां वटि इलाही मौज़िज़ महिमान बि असां सां गॾु आहिनि, इलाही नात ख़्वाह बि असां सां गॾु आहिनि। उन्हनि जी ख़ूबसूरत आवाज़ में नातूं बि ॿुधंदासीं। सभु खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मां आहियां तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो ऐं असां सां गॾु आहिनि इरशाद जागरानी। आऊं तव्हांजो पंहिंजो इरशाद जागरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि ॾींहुं आहे, ख़ासि एतमाम कया आहिनि सभिनी मुस्लमाननि। हर पासे हर ॾिसां राति खां वठी चरागाह ई चरागाह आहे। हर पासे हर चप ते हर ज़बान ते मिठे मीर मदनी जी तारीफ़ आहे। सभई सना ख़्वानी कनि पिया, सभई मदह ख़्वानी कनि पिया। ऐं हिन भेरे जीअं पाण हर भेरे कंदा आहियूं जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं, हिन भेरे वधीक जोश ऐं ख़रोश मूंखे नज़र अचे थो। ऐं सुबुह जी हिकिड़ी मां नशत ॻाल्हाइणु चाहींदसि, सुबुह जी पाण सुबुह नशात कईसीं पाण। बिल्कुलु ऐं इलाही ख़ूबसूरत उहा हली रही आहे, इलाही प्यारी हली ऐं असांखे बि ॾाढो सुठो लॻो, ॾाढो मज़ो आयो। ऐं जंहिंमें इरशाद जागरानी जेके नात पढ़ी आहे उहा त माशाअल्लाह उनजी इलाही तारीफ़ बि थी आहे। मूंखे बि इलाही सारे माण्हुनि जा मैसेज आया ऐं मूंखे बि इलाही प्यारी लॻी। जॾहिं असां रिकॉर्डिंग कंदा आहियूं या असां जॾहिं लाइव वेंदा आहियूं या उन वक़्तु असां पढ़ंदा आहियूं, असांखे उन शइ जी एतिरी क़दुरु न हूंदी आहे। उहा ई ॻाल्हि आहे, जेकी असांजी शइ वधीक वेझो हूंदी आहे असांखे उनजी ख़बर न हूंदी आहे, पर जॾहिं ॿिया माण्हू इलाही तारीफ़ कंदा आहिनि, असांखे ॿुधाईंदा आहिनि, पोइ असांखे अहसासु थींदो आहे त वाक़ई में इहा शइ इलाही क़ीमती आहे। माशाअल्लाह सभिनी नातूं सुठियूं पढ़ियूं हुयूं, सभिनी जी आवाज़ इलाही प्यारी हुई। पर इरशाद जी मां इन जे करे बि असां कुलीग बि आहियूं, असां गॾु दोस्त बि आहियूं, हिते गॾु कमु बि कंदा आहियूं, त हिकिड़ी असांजी हिकिड़ी रूटीन सेट थी वई आहे। त ॾाढो सुठो लॻंदो आहे पंहिंजे प्रोग्राम खे स्टार्ट कंदे। असां पंहिंजे जॾहिं वाइंड अप थींदो आहे घर वेंदा आहियूं त मां पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजे अॼु चैनल जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदसि। असांखे ॾाढो सुठो लॻो सुबुह जी जेकी असांखे रेटिंग आई आहे, जेतिरी माण्हुनि तारीफ़ कई आहे, तव्हां सभिनि जी मां थोराए थी आहियां, भलीकार थी कयां। ऐं वंस अगेन मां तव्हां सभिनि खे तव्हां सभिनि जी शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांजे प्रोग्राम खे एतिरो पसंदि कयो। सॼी टीम जो हिन में हिसो आहे, सॼी टीम जी महिनत आहे, सभिनी असांजे मेंबरनि जी असांजे साथियुनि जी महिनतुनि सां ॾाढो सुठो प्रोग्राम सुबुह तव्हां असांजो ॾिठो जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में। ऐं सुबुह वारे प्रोग्राम में जीअं मूं हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में, उनजी अक़ीदत में जेतिरो बि ॻाल्हायूं था, जेतिरी बि सना ख़्वानी कयूं पिया, त असांजा थक ई नथा हलनि। दिलि चवे थी अञा ॿुधिजे, अञा इन जो ज़िक्र हुजे, अञा इहा ॻाल्हि हुजे, अञा उन्हनि जी सीरत हुजे, अञा उन्हनि जो शान मुबारक हुजे, ऐं अञा उन्हनि जो अख़लाक़ मुबारक हुजे। ऐं इहे सभई ॻाल्हियूं अॼु बि असां पंहिंजे प्रोग्राम में कंदासीं। सभ खां पहिरियां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं फरमायो त सभ खां पहिरियां जेको क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे वेझो हूंदो उहो शख़्स हूंदो जंहिंजो अख़लाक़ बुलंद हूंदो। ऐं अख़लाक़ वॾी ॻाल्हि इहा आहे सदफ़ त अख़लाक़ जी का उमिरि नाहे, अख़लाक़ ख़तमु थियण वारी ॻाल्हि नाहे। अख़लाक़ तव्हां जेकॾहिं जीअर आहियो तॾहिं बि उहो कमु अचे थो, ऐं तव्हां जेकॾहिं हिन दुनिया मां फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वेंदव, छॾे वेंदव, तॾहिं बि तव्हांजी ॻाल्हि उहा रहंदी जेका अख़लाक़ वारी हूंदी, जेका सुठी हूंदी, जेका सुलझणी ॻाल्हि हूंदी, उहा ॻाल्हि रहिजी वेंदी। ॿियूं जेकी ॻाल्हियूं आहिनि, हीअ अख़लाक़ बि हिकु क़िस्म जो ईअं सम्झो त पंहिंजो सींगार आहे, पंहिंजी इंसानियत जो सींगार आहे, पंहिंजे माण्हूपे जो सींगार आहे, तव्हां असांजो हुस्न आहे। ऐं जेको हुस्न अख़लाक़ सां सभिनी सां पेश अचे थो, इहा वॾी ॻाल्हि आहे। पाण तयारु थींदा आहियूं, पाण वेंजंदा आहियूं, पाण मेकअप कंदा आहियूं, पाण सुहिणा लॻंदा आहियूं, पंहिंजी जवानी हूंदी आहे, वरी उहा ख़तम बि थी वेंदी आहे। मेकअप 4-5 कलाकनि खां पोइ ख़तम बि थी वेंदो आहे, पर जेको अख़लाक़ आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे, उहा ख़तमु नाहे थियणी। तव्हां पाण भली हलिया वञो, पर तव्हांजो अख़लाक़, तव्हांजी ॻाल्हि उहा रहंदी जेसीं ताईं माण्हू तव्हांखे यादि रखंदा। सो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अख़लाक़ जा आला मयार रखंदड़ हुया। ऐं पाण पंहिंजी ज़िंदगी जहिड़े नमूने सां घारियूं जीअं असांखे जेकी ॾसनि नथूं, जेका उन्हनि जी सीरत आहे, जेको उनजो हुस्न अख़लाक़ आहे, उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि ते तव्हां असांखे अमल पेरा थियण जी ज़रूरत आहे। ऐं अॼु मां सभिनी खां पहिरियां त उन्हनि महिरबाननि खे
तमामु घणियूं मुबारकूं बि ॾियां थो ऐं उन्हनि खे नेक तमन्नाऊं ऐं नेक दुआउनि में यादि बि कयां थो जिन अॼोके ॾींहं ते रोज़ो बि रखियो आहे। सो 12 रबीउल अव्वल जो रोज़ो बि तमामु घणा माण्हू रखंदा आहिनि ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ ऐं अक़ीदत विचां ऐं प्यार विचां जेका उन्हनि जी उनसियत आहे, जेका उन्हनि जी दिलि लॻी आहे, जेकी उन्हनि जी मोहबत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया में जलवे अफ़रोज़ थिया, जॾहिं आया त हू ॿियनि ॿारनि जीअं न हुया न, ॿिया ॿार जीअं हूंदा आहिनि उहे न हुया। पाण जॾहिं आहियूं त ख़ुशबू ई ख़ुशबू खणी आया, पाण जॾहिं आया त नूर ई नूर खणी आया ऐं पाण जॾहिं जलवे अफ़रोज़ थिया हिन दुनिया में जॾहिं आया त ॿुधाइनि था, तारीख़ लिखे थी, किताब लिखनि था, असां वटि जेकी उलमाए कराम आहिनि उहे ॿुधाइनि था त छत मां जेके आहिनि से हिकिड़ो सोराग थी वियो ऐं उतां कुझु बादल कुझु अहिड़े नमूने सां अची विया जिन बादलनि खे ॾिसी करे पूरो जेको कमरो हुयो उहो ईअं खणी चऊं जीअं त धुंध थींदी आहे, कॾहिं कॾहिं पाण सियारे में हूंदा आहियूं त धुंध थी वेंदी आहे, त पूरे पासे ॾे हर पासे धुंध हुई ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर वण टिण हर जेको आहे सो जीवत हिकिड़ी गवाही ॾेई रहियो हुयो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो अहिड़ो इस्तक़बाल कयो वियो, अहिड़ी ॻाल्हि कई वई ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेकी मौजज़ात आहिनि, उन्हनि जा जेकी ख़यालात आहिनि, उन्हनि जेकी सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जेकी मिठियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जेकी भलियूं ॻाल्हियूं आहिनि, अॼु बि असां उहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। मदाहे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करण जे लाइ तमामु घणा असां वटि सना ख़्वान बि पहुतल आहिनि, वारे वारे सां उन्हनि जा नाम बि खणंदासीं ऐं उन्हनि खे पाण ॿुधंदा बि रहंदासीं। सो सभ खां पहिरियां आउं गुज़ारिश कयां थो, पलवशा ख़ान कासमी असां सां गॾु आहे, सो सभ खां पहिरियां उन सचे धणीअ जी तारीफ़ हुजे, उन मालिक जी, उन ख़ालिक जी तारीफ़ हुजे, उन राज़िक, उन रहीम, उन करीम जी तारीफ़ हुजे जंहिं पूरो जहान जोड़ियो आहे, जंहिं असांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी शख़्सियत असांजे नबीअ तौरु असांखे ॾिनी ऐं पाण ख़ुदा जंहिंजो आशिक़ आहे ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जा महबूब आहिनि, सो असां समूरी दुनिया जा महबूब आहिनि। सो पाण पंहिंजे पालणहार खे पहिरियां यादि कयूं था, उन खां पोइ वरी ॿियनि ज़िक्रनि खे बि पाण छेड़ींदा रहंदासीं। सभ खां पहिरियां पलवशा जे आवाज़ में हमदे बारी ताला ॿुधूं था। जी मौला मौला मेरे मौला मौला मेरे मौला 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 मेरे मौला मौला मेरे मौला 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 मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। ये ज़मीं और ये आसमां मौला तो ही है मालिके दो जहां, सब पे तू ही तो है मेहरबान, हम तेरे दर से जाए कहाँ, तू ही सुनता है सबकी सदा, तू
अथसि माशाल्लाह। वाकई में असांजो मौला ई असांजे मथां करम करे सघो थो रहम करे सघे थो बिल्कुलु। त इंसाननि जे वस में अहिड़ी का ॻाल्हि न आहे जो कंहिंजे मथां को रहम करे सघे को एहसान करे सघे अक्सर माण्हू हिक ॿिए खे कुझु ॾींदा वठंदा आहिनि त चवंदा आहिनि असां कयो आहे पर असां बिल्कुलु बि न आहियूं कंदा इहो अलाह साईं असांखे एतिरी इज़त बख़्शींदो आहे जॾहिं असां ॿियनि जे लाइ वसीलो थींदा आहियूं असां उन्हनि जे लाइ कुझु करे सघंदा आहियूं हाणे मां ॿी दावत ॾियणु चाहींदसि बल्कि पहिरियां असां ई वठूं था हिकिड़ी जी जी उन खां पोइ वरी जेको आहे सो दावत कलाम जी गुज़ारिश कयूं था जेकी हिते पहुतल आहिनि असांजी वॾियूं भेनरूं कमर्शियल ब्रेक जी तरफ़ हलंदासीं उन खां पोइ वापसि ईंदासीं हिकिड़ी ख़ूबसूरत तव्हांखे ॿीहर मां तव्हांखे नात ॿुधाईंदासीं पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ब्रेक ख़ासि ट्रांसमिशन आहे अॼु ॾिसंदा रहिजो ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासि प्रोग्राम नंढड़ी साई कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासि प्रोग्राम आहे ख़ासि एतमाम सिंध टीवी बि कयो आहे ऐं हीअ जेका नंढड़ी जेका असांजी बज़्म आहे जेका नंढड़ी कोशिशि आहे शाल रब करीम जे हुज़ूर में शाल मिठे मीर मदनी जे हुज़ूर में क़बूल थिए ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई सदफ़ शुरूअ में जीअं पाण हमदे बारी ताला ॿुधोसीं त रब ई आहे जेको असांखे ॾिए थो जेको ॾिए थो त वरी पचारे नथो कंहिंखां जेकॾहिं पाण थोरो बि को कर्ज़ पखो वठूं था त ॿिए ॾींहं ते चवे थो इहे ॿिए ॾींहं ते चवे थो त असांखे ॾिए पर रब करीम आहे ऐं जेकी ख़ताऊं कनि था जेकी ईअं खणी चऊं त रब करीम खे यादि नथा कनि उन्हनि खे बि अलाह ॾिए थो उन्हनि खे बि रब करीम यादि करे थो छो त हू रब आहे ऐं रब जी दोस्ती इंतिहाई आसान आहे आउं त सदाईं चवंदो आहियां ऐं मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि ईंदो आहे त हिकिड़ो ॿारु जेको निटहण उस में ॿाहिरि घुमी रहियो हुयो ऐं ग़रीब मिसकीन मुफ़लिसी वारी ज़िंदगी यतीमी वारी हुनजी ज़िंदगी हुई ऐं उहो जॾहिं ॿाहिरि घुमी रहियो हुयो त निटहण उस में ज़ाहिर आहे त ज़मीन तपंदी आहे तेज़ गरम हूंदी आहे त उन ॿार जा पेर सड़िया पए ऐं उन ॿार रुनो पए ऐं पंहिंजे रब करीम खां हुन ॿाॾाए करे इहा सदा हई पए त या अल्लाह साईं मूंखे हिकिड़ी चंपल बि नाहे मां केॾो न ग़रीब आहियां केॾो न यतीम आहियां मूंखे जेकॾहिं हिकिड़ी चंपल हुजे त अॼु मुंहिंजा पेर न सड़नि उतां हिकिड़ो वाठड़ू हमराह गुज़रे पियो उतां उन गुज़रंदड़ हमराह उन जी ॻाल्हि ॿुधी वरिती ऐं ॿिए ॾींहं ते उन छोकिरे जे लाइ ऐं उन छोकिरो जेको ख़ासि तौर ते जंहिंजी ॻाल्हि पाण कयूं पिया त जंहिंजा पेर सड़िया पए उनजे लाइ चंपल जो तोहफ़ो वठी आयो ऐं उनखे जॾहिं उहा चंपल ॾिनी पए त छोकिरी ख़बर अथव उनखे छा चयो छोकिरी उनखे चयो तव्हां अलाह साईं जा दोस्त आहियो छा उहो हमरा हैरत में पइजी वियो त हीउ कहिड़ो जुमिलो आहे जेको मूंखे हिन वक़्तु हीउ छोकिरो ॿुधाए रहियो आहे हुन चयो पिए त मूं त अलाह खे अर्ज़ु कयो मूं त अलाह खे ॿाॾायो पिए त या अलाह साईं ए मुंहिंजा मौला मूंखे हिकिड़ी चंपल जी ज़रूरत आहे मुंहिंजा पेर सड़नि था अलाह साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं तव्हांखे मोकिलियो अथई तव्हां मूंखे चंपल ॾिनी आहे पक तव्हां अलाह जा दोस्त आहियो सो अलाह जी दोस्ती एतिरी आसान बि आहे तव्हां कंहिंजे कमु अचो तव्हां जेकॾहिं कंहिंजी भलाई ऐं नेकीअ में पंहिंजो हिसो ॻंढियो था त इहा अलाह जी दोस्ती तव्हांखे मिली वई ऐं अलाह जी दोस्ती बिल्कुलु उहे माण्हू अलाह साईं वेझो आहिनि सो हाणे दावत कलाम जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि हाणे हिकिड़ी खे रिक्वेस्ट कंदसि मुनीबा नाज़ के मुनीबा आप अपनी खूबसूरत आवाज में हमें कोई अच्छा सा नात सुनाएं सुभान अल्लाह तुम्हारे आस्ताने से ज़माना क्या नहीं पाता तुम्हारे आस्ताने से ज़माना क्या नहीं पाता कोई भी दर से कलीमा गिने वाला नहीं जाता भर दो झोली मेरी या मोहम्मद भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं न जाऊंगा खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं न जाऊंगा खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं न जाऊंगा खाली हाँ लौट कर मैं न जाऊंगा खाली
प्यारे नवासों का सदका अता हो, कुछ नवासों का सदका अता हो, बन के आया हूँ दर पर सवारी, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं ना जाऊँगा खाली, तुम ज़माने के मुख्तार हो या नबी, तुम ज़माने के मुख्तार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी, सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, तुम गरीबों के गमखार हो या नबी, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं ना जाऊँगा खाली, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं न जाऊँगा खाली, हक सिपाही वो शान करीमी, मरहबा दोनों आलम के वाली, हाँ मरहबा दोनों आलम के वाली, हक सिपाही वो शान करीमी, मरहबा दोनों आलम के वाली, हाँ मरहबा दोनों आलम के वाली, उसकी किस्मत का चमका सितारा, उसकी किस्मत का चमका सितारा, जिस पे नजरे करम तुमने डाली, आका उसकी किस्मत का चमका सितारा, जिस पे नजरे करम तुमने डाली, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं न जाऊँगा खाली, है मुखालिफ ज़माना किधर जाए हम, हालत बेकसी किसे को दिखलाए हम, है मुखालिफ ज़माना किधर जाए हम, हालत बेकसी किसे को दिखलाए हम तुम्हारे भिखारी हैं या मुस्तफ़ा, हम तुम्हारे भिखारी हैं या मुस्तफ़ा, किसके आगे भला हाथ फैलाए हम, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं ना जाऊँगा खाली, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, लौट कर मैं न जाऊँगा खाली। माशाल्लाह सुभान अल्लाह, झोली मेरी या मोहम्मद, दर से तेरे न जाऊंगा खाली। बाक़ी में हक़ीक़त ॻाल्हि आहे, जेको बि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते वेंदा ऐं काई बि दुआ घुरंदा, मां मञी कोन थी सघां इन ॻाल्हि खे त उनजी उहा झोली ख़ाली उतां मोटनि। वाक़ई में चवंदा आहिनि त जेसिताईं असांजी झोली न भरिजे त सदा वापसि कोन वेंदासीं। उते बीही उते वेही उतां हुजे न हुजे, भले तव्हां पंहिंजे घर में वेही बि जेकॾहिं सचे दिलि ऐं सचे मन सां तव्हां का दुआ घुरो था त भई अर्श ऐं फर्श मिली तव्हांजी उहा दुआ ज़रूर पूरी कंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, इन जे करे त चवंदा आहिनि दरे नबी पर पड़ा रहूंगा, पड़े ही रहने से काम होगा। सो पाण ॻाल्हि कयूं था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़े रीति पंहिंजे लाइ, तव्हांजे लाइ, असांजे लाइ, पंहिंजी उम्मत जे लाइ जेकी रोई रोई दुआऊं घुरियूं आहिनि, गारे हिरा में जेका उन्हनि इबादत कई आहे ऐं पंहिंजी उम्मत जे लाइ जीअं ॿाॾायो आहे, ॿिली उन्हनि समूरनि जेकी बि उन्हनि पंहिंजा पाण पंहिंजे हवाले सां जेका पंहिंजे लाइ जेका ख़ासि तौर ते दुआऊं जेकी घुरियूं आहिनि, उन्हनि जूं पाण जेके आहिनि से पैरवी जेकॾहिं कयूं, पाण उन्हनि जी तरबियत, उन्हनि जी जेका मोहबत आहे या दीन इस्लाम जे लाइ जेकी उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि, उहे समूरियूं ॻाल्हियूं पाण में अचणु घुरिजनि। पाण रब करीम जी ॾसियल राह खां थोरो थिड़ी विया आहियूं, पाण थोरो पंहिंजी दुनिया जी नफ़्सा नफ़्सी में अची विया आहियूं, पाण पंहिंजनि परेशानियुनि खे पाण ते हावी करे छॾियो आहे। सॼो ॾींहुं पाण ॿिया कम कयूं था, अलाए कहिड़नि कहिड़नि खफ़नि में आहियूं, पर पाण हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल दीन ते, उनजी ॾसियल राहुनि ते, उनजी ॾसियल वाटुनि ते अचण खां कीॿाए रहिया आहियूं। ऐं इहो कीॿाइण असांखे आख़िरत में तमामु घणो जेको आहे सो मुसीबतुनि में मुब्तला करण वारो आहे। अलाह ख़ैरु कंदो। पर जेकॾहिं पाण रब करीम जी राह वठंदासीं, पाण जेकॾहिं आख़िरत जी बि तयारी कंदासीं, त पोइ पंहिंजो आख़िरत जो जेको सफ़र आहे उहो शान शान तरीक़े सां थींदो ऐं उते पाण सुरखरू थी वेंदासीं ऐं पाण जेकी
जेकी ॾुखिया कम कया आहिनि हिते, ऐं बुरा कम नथो चवां, ॾुखिया जेकी कम कया आहिनि त कहिड़ो मुंहुं खणी हलंदासीं हुते, पाण कीअं सराईंदासीं त पाण हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, असां ईअं आहियूं, असांखे ईअं न थियणो घुरिजे। सो ॿी बि ॻाल्हि हिन में एड कंदी हलंदा, असांजे हज़रत मोहम्मद मिठे मोहम्मद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं बि तव्हां नालो ॿुधो, खणी उहो 1000 दफ़ा छो न हुजे, तव्हां उनजे मथां दुरूद शरीफ़ ज़रूरु मोकिलींदव, ज़रूरु पढ़ंदव। इहो असांजे अलाह जो बि हुकुम आहे ऐं असांजे मथां फ़र्ज़ जे मथां फ़र्ज़ आहे त असांखे उनजो नाले ॿुधण सां ई असांखे दुरूद शरीफ़ पढ़णु घुरिजे। बिल्कुलु, इन जे करे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो पिए त सही माना में बखील उहो आहे जंहिंजे साम्हूं मुंहिंजो नाम वरितो वञे ऐं उहो असां ते दुरूद न मोकिले। सो दुरूदनि जी अॼु कसरत हूंदी, अॼु निमाज़ुनि जी बि कसरत हूंदी, पर इहा गुज़ारिश कयूं था त इहा जेका कसरत आहे, जेका इबादत आहे, इहा हिकु ॾींहं जे लाइ न हुजे, ऐं जेका मिठे मीर मदनीअ जी मोहबत आहे उहा ता क़यामत जीअं रहंदी तीअं आहे, ऐं असांखे तव्हांखे सभिनी खे इहो ई रस्तो छॾाइण वारो आहे। सो उमेमा शहज़ाद खे हींअर दावत ॾियूं था दावत कलाम जे लाइ, त हू कलाम पेश कनि, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणनि। जश्ने आमदे रसूल अल्लाह ही अल्लाह, जश्ने आमदे रसूल अल्लाह ही अल्लाह, बीबी आमना के फूल अल्लाह ही अल्लाह, बीबी आमना के फूल अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह पढ़ो अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह पढ़ो अल्लाह ही अल्लाह, जश्ने आमदे रसूल अल्लाह ही अल्लाह, बीबी आमना के फूल अल्लाह ही अल्लाह। जब के सरकार तशरीफ लाने लगे, हूरो गिल्मा भी खुशियाँ मनाने लगे, जब के सरकार तशरीफ लाने लगे, हूरो गिल्मा भी खुशियाँ मनाने लगे, हर तरफ नूर की रोशनी छा गई, हर तरफ नूर की रोशनी छा गई, मुस्तफ़ा क्या मिले जिंदगी मिल गई, ए हलीमा तेरी गोद में आ गई, दोनों आलम के रसूल अल्लाह ही अल्लाह, दोनों आलम के रसूल अल्लाह ही अल्लाह, बीबी आमना के फूल अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह पढ़ो अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह पढ़ो अल्लाह ही अल्लाह, आमदे रसूल अल्लाह ही अल्लाह। चेहरा-ए मुस्तफ़ा जब दिखाया गया, छुप गए तारे और चांद शर्मा गया, चेहरा-ए मुस्तफ़ा जब दिखाया गया, छुप गए तारे और चांद शर्मा गया, आमना देख के मुस्कुराने लगी, आमना देख के मुस्कुराने लगी, हवा मरियम भी खुशियाँ मनाने लगी, आमना बीबी सबसे ये कहने लगी, हो गई कबूल अल्लाह ही अल्लाह, दुआ हो गई कबूल अल्लाह ही अल्लाह, बीबी आमना के फूल अल्लाह ही अल्लाह, जश्ने आमदे रसूल अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह, जबरदस्त। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, जश्न आमद रसूल
इलाही करणु घुरिजे ऐं वाकई में असांजा जेके नंढा ॿार हूंदा आहिनि हिकिड़े गुलाब जी गुल जीअं ई हूंदा आहिनि असां पंहिंजनि ॿारनि खे जेकॾहिं ॾिसंदा आहियूं त असांखे उहे एतिरा नाज़ुक हूंदा आहिनि उन्हनि खे बिल्कुलु गुलनि वांगुरु रखियो वेंदो आहे ॿिन्हिनि जहान जे आका ऐं मालिक जो असां छा केरु कंहिंसां मुक़ाबिलो कंदो वाकई में बीबी आमना जा उहे गुल हुया ऐं जॾहिं बीबी हलीमा जो उन्हनि खे पंहिंजी हंज में खयो त चंड वाकई में शर्माईंदो कीअं न शर्माईंदो जॾहिं अहिड़ो चंड खां वधीक चमकंदड़ चेहरो उन्हनि जे कच्छ में हुजे चंड ऐं सितारा कीअं न शर्माईंदा कीअं उनजे साम्हूं अची बीहंदा त माशाल्लाह सो मां त इहो चवंदो आहियां कॾहिं कॾहिं सदफ़ त ही दुनिया जी जेका रोशनी आहे ॿई जहाननि जा मालिक ही जेको बि पाण ॾिसूं था जेको अखियुनि सां जेका अखियुनि जी रोशनी बि आहे जेका दुनिया जी रोशनी बि आहे जेके ट्यूबलाइट्स आहिनि या जेको सिज उभरे थो इहे रब करीम जे चेहरे मुबारक जो नूर आहे सॼो सो नंढड़ी साई वठूं था मुक़ाबिलो आहे जेको नबी जे इशारे ते हेठि मथे थींदा रहनि बिल्कुलु हलंदासीं नाज़रीन हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहिजो कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासि प्रोग्राम सिंध टीवी जी ख़ासि नशियात ऐं असांखे हिन वक़्तु इहे ख़बरूं बि अचनि पियूं त मुख़्तलिफ़ घरनि में बि मिलाद सजायो वियो आहे ऐं मिठे मीर मदनी जी उते बि तारीफ़ थिए पई पर जिन घरनि में इहो इतमाम जेकी न करे सघिया आहिनि मुहबत त सभई रखनि था उन्हनि जे लाइ वरी सिंध टीवी इतमाम कयो आहे सभिनी घरनि में हिन वक़्तु सिंध टीवी जी नशियात हले पई ऐं असांखे तमामु घणा मैसेजिस बि हिन हवाले सां अचनि पिया त मिठे मीर मदनीअ जी ॻाल्हि असांजे घरनि में बि आहे ऐं पाण जॾहिं नंढा हुआसीं सदफ़ त पाण खे वॾड़ा बि ॿुधाईंदा हुआ ऐं क़ुरान पाक जॾहिं पढ़ंदा हुआसीं त मूंखे यादि आहे त मुंहिंजी ॾाॾीअ जे हथनि में हिकिड़ो ॿियो किताब बि हूंदो हुयो ऐं उन किताब जो जेको टाइटल हूंदो हुयो उन किताब जो जेको उनवान हूंदो हुयो उहो इहो हूंदो हो त मिठे मीर मदनी जा मौजज़ा सो उन मौजज़ात जो हिकिड़ो किताबु अलॻि हूंदो हुयो सो अॻे अगाटे ज़माने में असांखे अमड़ियूं ॾाॾियूं नानियूं उहे इन ॾिस में ॿुधाईंदियूं बि रहंदियूं हुयूं छो त जॾहिं पाण परियुनि जा किसा ॿुधूं था पाण जॾहिं ईअं खणी चऊं त ॿियूं कहाणियूं ऐं किसा पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो आहिनि त इलाही सारियुनि जॻहियुनि ते असांजे वालिदैन असांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी बाबति ॿुधायो ऐं इस्लाम जे बारे में ॿुधायो जॾहिं पूरो आलम ऊंदहि में ॿुॾल हुयो ऐं तॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं आमद थी जॾहिं पाण खे उन्हनि खे नबूअत मिली ऐं इहो लक़ब मिलियो इहो एज़ाज़ मिलियो तव्हां असांजे लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी वई जो पाण उन्हनि जा उमती बि आहियूं पर पंहिंजो जेको सुहिणो नबी आहे पंहिंजो नबी करीम आहे उहो आख़िरी नबी बि आहे उनखां पोइ कोई नबी न आहे सो इहो एज़ाज़ बि असांजे नबीअ खे मिलियो ऐं असांखे वरी इहो एज़ाज़ मिलियो त असीं सभई उनजा पैरोकार आहियूं उनजा उमती आहियूं सो तव्हां जेकी असांखे टीवी ते ॾिसी रहिया आहियो तव्हां सभिनी खे हिकिड़ी गुज़ारिश ॿी बि कंदुसि त पाण जॾहिं ॿिया किताब दर्सी पढ़ंदा आहियूं पाण जॾहिं ॿियनि मामलनि ते गहरी गिरफ़्त रखंदा आहियूं पाण जॾहिं फिल्मुनि जे बारे में तमामु घणी ॼाण रखंदा आहियूं पाण जॾहिं ड्रामनि जे बारे में तमामु घणी ॼाण रखंदा आहियूं त अॼु फलाणो ड्रामो टेलीकास्ट थींदो हुन में हीअ अदाकार आहिनि हीअ सदाकार आहिनि अॼु हीअ आहे अॼु हू आहे त पाण जेकी असुली जेकी हिन आलम खे हिन काइनात खे बरक़रार रखण जा जेके किरदार आहिनि उन्हनि किरदारनि ते उन्हनि शख़्सियतुनि ते पाण छो न पंहिंजनि नंढनि ॿारनि खे बि दर्स ॾियूं ऐं पाण खे बि जेकॾहिं इल्मु न आहे त पाण बि उन्हनि मां किताबनि जी रोशनी मां पाण खे बि ॼाण हुजणु घुरिजे पाण खे पंहिंजे दीन जी ॼाण हुजणु घुरिजे पाण खे पंहिंजे इस्लाम जी ॼाण हुजणु घुरिजे ऐं पाण खे पंहिंजे ओलियाउनि जी अंबियाउनि जी समूर जी ॼाण हुजणु खपे इहो तव्हां असां ते फ़र्ज़ु आहे ऐं इहा ॼाण हिते दुनियावी बि तव्हांखे कमु ईंदी जॾहिं बि कंहिं मामले ते कंहिं मसइले ते तव्हां कॾहिं किथे वेंदो तव्हां खां को मामिलो जेकॾहिं दीन जी रोशनी में पुछियो वेंदो शरीयत जी रोशनी में पुछियो वेंदो त पाण अक्सर हलिया वेंदा आहियूं मौलवी हज़रात ऐं ख़ासि तौर ते उलमा इकराम खां वञी पुछा कंदा आहियूं पर पाण खे एतिरी सघ पाण वटि बि हुजणु घुरिजे पंहिंजे ज़हन में बि एतिरी नॉलेज हुजे जो पाण जेकी नंढा नंढा मामला थियनि था शरई एतबार खां उन्हनि जो छा हुकुम आहे इहा ॻाल्हि तव्हां ऐं असांखे बि ख़बर हुजणु घुरिजे ऐं उहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं पाण इस्लाम जे वेझो वेंदासीं जॾहिं पाण क़ुर पाक जे वेझो वेंदासीं ऐं क़ुर पाक जी त वरी आउं जेकॾहिं ॻाल्हि कयां त उहा त ज़रूरी आहे उनजी ईअं खणी चऊं त उनजो जेको दौरु आहे
पाण ॿराड़ी में हूंदा आहियूं चवंदा आहिनि क़ुर पाक जो दौर कयो अथई जी जी सो हुनजो दौर ज़रूरी आहे पर उहो दौर जेको आहे उहो सम्झाणीअ सां हुजे उहो ट्रांसलेशन सां हुजे तीअं तव्हांखे सम्झ में बि अचे त क़ुर पाक में लिखियलु छा आहे ऐं क़ुर पाक असांखे कहिड़ियुनि शयुनि खां मनो फरमाए थो ऐं कहिड़ियूं शयूं असांजे फ़ाइदे में ॿुधायूं वियूं आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं करण सां असां जहनुमी लिखबासीं कहिड़ियुनि शयुनि करण सां असां ते ॾमरु ईंदो कहिड़ियुनि शयुनि करण सां ज़िलज़िला ईंदा कहिड़ियुनि शयुनि करण सां असां ते आफ़तूं कड़कंदियूं ऐं कहिड़ियूं शयूं आहिनि नेक ॻाल्हियूं बि इलाही आहिनि तव्हांखे उन में इन में इलाही फ़ाइदा बि तव्हांखे इलाही मिलंदा आहिनि असांजो इस्लाम एतिरो ॾुखियो न आहे जेतिरो माण्हुनि करे छॾियो आहे तव्हां जेकॾहिं क़ुर पाक माना सां पढ़ंदव तव्हां उन में जेको असां ॿियनि खां तस्दीक कराईंदा आहियूं यार हीअं ॻाल्हि आहे त उहा अलाए मां हीअं ॿुधो आहे तव्हांखे किथे यकीन कोन हूंदो त 4 माण्हुनि खां वरी पुछंदव भले चाहे 2 लाइनियूं 4 लाइनियूं 6 लाइनियूं मां तव्हांखे पंहिंजी गारंटी सां ॿुधायां थी जॾहिं तव्हां माना वारो क़ुर शरीफ़ शुरू कंदव पढ़ण जे लाइ तव्हां थोरो इहे 2-3 लाइनियूं ई पढ़ंदव तव्हांजी पाण तजसुस अॻिते पंहिंजे अंदरां हिकिड़ी कैफ़ियत हूंदी त मां अञा अॻिते पढ़ां अॻिते छा लिखियलु आहे तव्हां पाण क़ुर पाक जी कसम खाई चई सघो था हे मां पाण क़ुर जे अंदरि पढ़ियो आहे ऐं हीअ ॻाल्हि हीअं न हीअं आहे त तस्दीक करण खां बहितर आहे तव्हां पाण पढ़ण जी कोशिशि कयो पंहिंजे हिन एतिरी मसरूफ़ ज़िंदगीअ में 24 कलाक असां वटि हूंदा आहिनि हुन में हिकिड़ो कलाक जेकॾहिं सॼो तव्हां काउंट कंदो नमाज़ जे लाइ त सिर्फ़ु हिकिड़ो कलाक असां सॼो ॾींहं में 24 कलाक में जेकी 5 वक़्त जी नमाज़ हूंदी आहे उहो हिकिड़ो कलाक त असां पंहिंजे अलाह जे लाइ कढी सघूं था उन्हनि जे लाइ सजदा करे सघूं था ऐं उन कलाक जे अंदरि जेकॾहिं 15 मिंट तव्हां क़ुर पाक जा कढंदव त हिन में छा थो वञे सही असांजे घर जा हिकु नंढा ॿार ईअं ॻाल्हि कंदा आहिनि ईअं वेठा असां गुफ़्तगू कयूं पिया ॿुधाइनि पिया मूं वटि हिकिड़ी बास्केट आहे जंहिंजे अंदरि जेको आहे मां नेक कम जेके आहिनि मां उन में जमा थी कंदी वञा त मां चई मां एनिमल जानवरनि जी केयर करण वारी डॉक्टर थींदसि असां मां पुछियोमांसि चयो मूं वटि हिकिड़ी बास्केट आहे मां हुन में नेकियूं जमा थी कयां ऐं मां नथी चाहियां त उन मां मुंहिंजी का नेकी ज़ाया थी वञे मुंहिंजी बास्केट ख़ाली थी वञे जॾहिं मुंहिंजी बास्केट ख़ाली थी वेंदी त उहा ग़ाइब थी वेंदी त पंहिंजे ॿारनि खे बि कोशिशि कयो सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायो क़ुर पाक मां ई उन्हनि जी तर्जुमा उन्हनि जा माना पढ़ी करे उन्हनि खे सुठी तरबियत ॾियण जी कोशिशि कयो स्कूल ट्यूशन वग़ैरह त माण्हू वञनि था अॼुकल्ह असांजो सॼो ध्यानु हूंदो आहे ॿार सुठे खां सुठो इंग्लिश पढ़े सुठो हे करे पर मां चवां थी दीनी तालीम बि हद खां वधीक ज़रूरी आहे इंतहाई लाज़मी आहे सो असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु ॿीहर दावत कलाम जी गुज़ारिश कयां थो हरीम फातिमा खे त उहे नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणनि जी हरीम मोहम्मद आए मोरे घर आज मोहम्मद आए मोरे आज मोहम्मद आए मोरे घर आज मोहम्मद आए मोरे घर आँखों में माज़ाक़ का सुरमा सर पर ताज बरापाना का आँखों में माज़ाक़ का सुरमा सर पर ताज बरापाना का हुस्न मुजस्सम अल्लाहु अकबर अल्लाह आज मोहम्मद आए मोरे घर आज मोहम्मद आए मोरे घर और मुझे रिमझिम नूर की बरखा आया है मेराज का वो दूल्हा रिमझिम रिमझिम नूर की बरखा आया है मेराज का वो दूल्हा धरती और आकाश से बढ़कर अल्लाह आज मोहम्मद आए मोरे घर आज मोहम्मद
اور عام نبی کا راج دلارا کتنا انوکھا کتنا پیارا عام نبی کا راج دلارا کتنا انوکھا کتنا پیارا چاند اتر آیا ہے زمیں پر اللہ آج محمد آئے مورے گھر آج محمد آئے مورے گھر دائیں حلیمہ کہتی تھی گھر گھر اللہ آج محمد آئے مورے گھر سبحان اللہ آج سبحان اللہ محمد آئے مورے گھر ناظرین हिकिड़ी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाईंदी हलां हिकिड़े दफ़े असांजा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े काफ़िले सां गॾु पंहिंजे गुज़री रहिया हुया त उन्हनि खे हिकदमि बुख लॻी खाइण पीअण जे लाइ कुझु हुयो कोन काफ़िले में काफ़ी उहे खाइण पीअण जो अशात बि ख़तमु थी वियूं त हिकिड़े दरवाज़े ते उन्हनि दस्तक कई ऐं जॾहिं उन्हनि अंदरि दरवाज़ो खोलियो हिकिड़ी पोड़ी माई हुई उन्हनि असांजे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे बुख लॻी आहे मूंखे कुझु खाइण जे लाइ खपे त हुन चयो त मां पाण बुख ते वेठी आहियां मूं वटि खाइण जे लाइ कुझु बि कोन्हे हा हीअ हिकिड़ी बकरी उन्हनि बकरी ॾिठी अंदरि बकरी ॿधल आहे उन्हनि चयो जेकॾहिं हीअ बकरी आहे त हुननि चयो हीअ त पाणी बकरी सफ़ा मरे पई त बीह बि कोन थी सघे असांजे खाइण जे लाइ कोन्हे त मां जानवर खे छा खाराईंदसि उन्हनि एतिरो चयो त इहो मां इहो करे सघां थी तव्हां हिन बकरी खे ज़िबा करे पाण बि खाओ पंहिंजे काफ़िले खे बि खारायो त उन्हनि चयो मां हिनखे ज़िबा त ख़ैर कोन कंदसि उन्हनि चयो तव्हां मूंखे हुकुम ॾियो त मां कुझु हिन बकरी खे चवंदसि खीर मां हिन बकरी जो पीआं हुननि चयो हीअ त बीह ई कोन थी सघे उन्हनि चयो अम्मा तव्हां सिर्फ़ु मूंखे इजाज़त ॾियो उन्हनि उनखे इजाज़त ॾिनी ठीकु आहे तव्हां हिन बकरी मां जेकॾहिं खीर कढी सघो था त तव्हां भली कढो हुननि बकरी खे जॾहिं उन्हनि इशारो कयो ऐं बकरी उथी बीठी त हुनजे अंदरि एतिरो खीर हुयो एतिरा हुनजा थन फुल थियल हुया त उन्हनि जे सॼे उन्हनि पाण बि खीर पीतो उन्हनि जे काफ़िले बि खीर पीतो उन खां बावजूद बि उन बकरी मां खीर ख़तमु कोन पियो थिए उन पोड़ीअ बि खीर पीतो ऐं उनजे घर वारनि बि खीर पीतो ऐं उन हिकिड़ी जानवर जी हिकिड़ी पंहिंजी मुदत हूंदी आहे 10 साल 12 साल पर उहा बकरी जेकी आहे हज़ारो साल ज़िंदा रही ऐं उन्हनि उनजे खानदाननि जा खानदाननि उन बकरी खीर पीआरियो त माशाअल्लाह अल्लाह असांजे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं कंहिंजे घर तशरीफ़ खणी वञनि ऐं कंहिं शइ जी फरमाइश कनि ऐं उहा न हुजे ईअं थी कोन थो सघे एतिरो उन्हनि खे अता करे आया उन्हनि जी हिकिड़ी ॻाल्हि त ठीकु आहे तव्हां हिन बकरी मां जेकॾहिं खीर अता करे सघो था हिन में जेकॾहिं खीर तव्हांखे ॾेई सघे थी त तव्हां भली पंहिंजो पेट भरियो ऐं उन्हनि सिर्फ़ु पंहिंजो ई न पंहिंजे सॼे काफ़िले जो ऐं उन्हनि जे खानदाननि जो पेट भरियो सुभान अल्लाह तंहिंजे करे त चवनि था त सुना है आप हर मोमिन के घर तशरीफ़ लाते हैं मेरे घर में भी हो जाए चरागां या रसूल अल्लाह सो पाण हिन वक़्तु वरी गुज़ारिश कयूं था कंहिंखे नातिया कलाम जी दावत ॾियूं जी बिल्कुलु मां हिन वक़्तु किंज़ा अली कादरी खे मां रिक्वेस्ट कंदसि असांखे ख़ूबसूरत नात सुना दे कोई प्यारी सी नबी ना सल्ले अला मुहम्मदिन मरहबा मरहबा या रसूल अल्लाह मरहबा मरहबा या मुस्तफ़ा आए प्यारे मुस्तफ़ा सुबहान अल्लाह आए प्यारे मुस्तफ़ा सुबहान अल्लाह झूमे रहमत की घटा सुबहान अल्लाह झूमे रहमत की घटा सुबहान अल्लाह पूरे आने लगी आमना बी के घर हूरे आने लगी आमना बी के घर रब के महबूब को देखने एक नजर रब के महबूब को देखने एक नजर आमना बी का है लाल ऐसा हंसी सारे आलम में कोई भी सानी नहीं जिसका सानी नहीं उसका साया हो क्या आका है नूरे खुदा सुबहान अल्लाह आका है नूरे खुदा सुबहान अल्लाह
प्यारे मुस्तफ़ा सुबहान अल्लाह, झूमे रहमत की घटा सुबहान अल्लाह। ए हलीमा ज़मी नाज करने लगी, ए हलीमा ज़मी नाज करने लगी, झूमती जा रही है तेरी ऊँटनी, झूमती जा रही है तेरी ऊँटनी। ऊँटनी पर है सरकार सल्ले अला, सारी उम्मत के गमखार सल्ले अला, उनकी आमद पे ऐसा चरागा उठा, सारा आलम के उठा सुबहान अल्लाह, सारा आलम के उठा सुबहान अल्लाह। आए प्यारे मुस्तफ़ा सुबहान अल्लाह, झूमे रहमत की घटा सुबहान अल्लाह। आरज़ू बस यही मेरे सीने में है, आरज़ू बस यही मेरे सीने में है, कोई बोले कि अब तू मदीने में है, कोई बोले कि अब तू मदीने में है, अपनी आंखें झुका तू ए बाबे हरम, सामने है दरे ताजदारे हरम, ए कमाल उनकी चौखट पे कुर्बान जा, जिसको ये शरफ मिला सुबहान अल्लाह। आए प्यारे मुस्तफ़ा सुबहान अल्लाह, झूमे रहमत की घटा सुबहान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कवाली ॿुधणु पसंदि कंदव? न बिल्कुलु ॿुधंदासीं, पर के इन खां पहिरियों पाण साई वठंदासीं, पर जीअं सुभान अल्लाह जी ॻाल्हि हुई, सो इन ॻाल्हि सां वरी इहा ॻाल्हि बि ॻंढींदा रहूं त जेकॾहिं तव्हां सफ़ा कंहिं कमकार खां जेकॾहिं फारिग थी विया आहियो, फ्री थी विया आहियो, वांदा थी विया आहियो, त पोइ चवनि था त वांदे वेहण खां बहितर आहे त ज़िक्र इलाही हुजे। सो ज़िक्र इलाही में सुभान अल्लाह बि तव्हां चई सघो था, अल्लाह अकबर बि चई सघो था, ऐं जेकी बि रब करीम जा 99 नाला आहिनि उन्हनि जी तारीफ़ बि करे सघो था, उनजो ज़िक्र बि करे सघो था। सो सुभान अल्लाह, अल्लाह अकबर ऐं जज़ाकल्ला, ऐं इहे सभई शयूं जेकी बि आहिनि उहे तव्हांजे इबादतुनि में शामिल आहिनि। ऐं तव्हां जेकॾहिं सफ़ा कंहिं कमाकार खां जेकॾहिं हाणे उकलाइजी विया आहियो ऐं जेकॾहिं रब करीम खे रिझाइणु चाहियो था त उनजो ज़िक्र तस्बीह बि जेकॾहिं तव्हां वटि आहे तॾहिं बि ठीकु आहे, पर दिलि दिलि में जेकॾहिं तव्हां तस्बीह पढ़ंदव त उहा दिलि वारी तस्बीह बि तव्हांजी काउंट थींदी ऐं उहा ॻणप में अची वेंदी, ऐं फ़रिश्ता बाक़ाइदगीअ सां जेकी पंहिंजनि कुलनि ते वेठा आहिनि ऐं उहे तव्हांजे नेकिन खे पंहिंजे नोटबुक में दर्ज कंदा वेंदा। सो हिते नंढड़ी हिकिड़ी साई बि वठूं था, उन खां पोइ मोटी अचूं था त पोइ कवाली जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहा बि ॿुधूं था। कवाली ॿुधंदासीं, नज़र हलंदासीं हिकिड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहिजो। कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार, मरहबा सरदार, मरहबा सरदार, मरहबा सरदार। कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार, मरहबा सरदार, मरहबा सरदार, मरहबा सरदार। जी, जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ख़ासि नशियार सिंध टीवी जी हिन वक़्तु तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसो पिया, ऐं असीं भागवंत आहियूं जो हिन नशिया जो हिसो आहियूं। ख़ासि तौर ते सदफ़ खे आऊं इहा ई ॻाल्हि करे रहियो हुउसि त ही जेकी नाला ईंदा आहिनि ख़ासि ट्रांसमिशन में, इहे बि भागनि वारनि जा ईंदा आहिनि माशाअल्लाह। सो जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ासि ट्रांसमिशन में हिन वक़्तु मुंहिंजी दिलि चवे थी त हिकु भेरो वरी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र हुजे। सो तेरा खावा मैं तेरे गीत गावाया रसूल अल्लाह, तेरा मिलाद मैं क्यों ना मनावा या रसूल अल्लाह। तेरा कावा मैं तेरे गीत गावाया रसूल अल्लाह, तेरा कावा मैं
तशरीफ लाते हैं मेरे घर में, सबके घर में भी हो जाए जरा गाया रसूल अल्लाह, मेरे घर में भी हो जाए जरा गाया रसूल अल्लाह, तेरा मिलाद मैं क्यों ना मनावा या रसूल अल्लाह, बोलो या रसूल अल्लाह। सुना है नूर की बरसात होती है मदीने में मौला, सुना है नूर की बरसात होती है मदीने में, होती है मदीने में, मेरी आंखें भी देखे वो नजारा या रसूल अल्लाह, सबकी आंखें भी देखे वो नजारा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद मैं क्यों ना मनावा या रसूल अल्लाह, बोलो या रसूल अल्लाह। मेरा दिल भी ये चाहता है मेरे घर भी तुसी आओ, मेरा दिल भी ये चाहता है मेरे घर भी तुसी आओ, घर भी तुसी आओ, तेरे रावा दे विच बलगा बिछावा या रसूल अल्लाह, तेरी रावा दे विच अखियां बिछावा या रसूल अल्लाह, तेरा मिलाद मैं क्यों ना मनावा या रसूल अल्लाह, बोलो या रसूल अल्लाह। मदीने की जुदाई में दीवाने जो तड़पते गए, मदीने की जुदाई में, मदीने की जुदाई में बेचारे जो तड़पते गए, उन्हें दे दो, उन्हें दे दो मदीने की इजाजत या रसूल अल्लाह, उन्हें दे दो मदीने की इजाजत या रसूल अल्लाह, तेरा मिलाद मैं क्यों ना मनावा या रसूल अल्लाह, बोलो या रसूल अल्लाह, बोलो या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान तेरा अल्लाह। खावां में तेरे गीत गावां। सो हाणे कंहिंखे दावत कलाम जे लाइ गुज़ारिश कंदो? जी बिल्कुलु, मां हाणे उनखे गुज़ारिश कंदसि माहीन अब्दुल कादिर खे त अपनी खूबसूरत आवाज़ में हमें कोई नात सुना दे। माहीन अब्दुल कदीर जी। कदीर जी। खोए हो उलझे हो सितारों में, क्यों चांद में खोए हो, उलझे हो सितारों में, क्यों चांद में खोए हो, उलझे हो सितारों में, क्यों चांद में खोए हो, उलझे हो सितारों में, आका को मेरे ढूंढो, आका को मेरे ढूंढो, कुरान के पारों में, मेरे नबी सल्ले अला, प्यारे नबी सल्ले अला, मेरे नबी सल्ले अला, प्यारे नबी सल्ले अला, दर पे बुला लो मुझको भी, प्यारे नबी सल्ले अला, दर पे बुला लो मुझको भी, प्यारे नबी सल्ले अला। उनके ही पसीने की खुशबू है बहारों में, उनके ही पसीने की खुशबू है बहारों में, उनके ही पसीने की खुशबू है बहारों में, उनकी ही तजल्ली है, उनकी ही तजल्ली है इन चांद सितारों में, मेरे नबी सल्ले अला, प्यारे
नबी सल्ले अला मेरे नबी सल्ले अला प्यारे नबी सल्ले अला दर पे बुला लो मुझको भी प्यारे नबी सल्ले अला दर पे बुला लो मुझको ही प्यारे नबी सल्ले अला जिब्रील अमी बोले सिदरा के मकी बोले जिब्रील अमी बोले सिदरा के मकी बोले जिब्रील अमी बोले सिदरा के मकी बोले तुम सा ना हंसी देखा तुम सा ना हंसी देखा लाखों में हजारों में मेरे नबी सल्ले अला प्यारे नबी सल्ले अला मेरे नबी सल्ले अला प्यारे नबी सल्ले अला दर पे बुला लो मुझको भी प्यारे नबी सल्ले अला दर पे बुला लो मुझको भी प्यारे नबी सल्ले अला रिज़वा तेरी जन्नत को देखूं जो मिले फुर्सत रिज़वा तेरी जन्नत को देखूं जो मिले फुर्सत रिज़वा तेरी जन्नत को देखूं जो मिले फुर्सत खोई है मेरी नजरें खोई है मेरी नजरें तैबा के नजारों में मेरे नबी सल्ले अला प्यारे नबी सल्ले अला मेरे नबी सल्ले अला प्यारे नबी सल्ले अला दर पे बुला लो मुझको भी प्यारे नबी सल्ले अला दर पे बुला लो सबको ही प्यारे नबी सल्ले अला सुभान अल्लाह असां गॾु आमीन बि चऊं था त सभिनी जी हाज़िरी उते लॻे ऐं सिर्फ़ु तव्हां महसूसु कंदा हूंदो पाण हूअं बि प्रोग्राम कंदा आहियूं पर अॼु जीअं प्रोग्राम में मज़ो अचे थो अॼु जीअं असांखे फ़रहत मिले थी जेको चस आहे जेको लुत्फ़ आहे इहो ॿियनि प्रोग्रामनि खां थोरो अलॻि आहे छो त मिठे मीर मदनी जी तारीफ़ आहे सो ज़ाहिर आहे त उहा तारीफ़ दिलि खे वणे थी ऐं जेकॾहिं तव्हांखे दिलि में इहे कैफ़ियतूं पैदा थियनि थियूं मुहबत पैदा थिए थी या अञा वधीक इन पासे राग़िब थियो था त पोइ सम्झो त तव्हां अहसास वारा आहियो तव्हां मुहबत वारा आहियो ऐं तव्हां सही राह ते आहियो सही वाट ते आहियो बसि थोरो जेकॾहिं किथे को मामिलो को जेकॾहिं तव्हांजो सेटिंग आउट आहे किथे त उनखे थोरो हल करण जी ज़रूरत आहे सो पंहिंजे रब करीम सां मुहबत कयो उन सां लगाव कयो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कयो तव्हांजा सभई मामला मसला हल थी वेंदा नंढी साई वठूं था पाण हिते मोटी अचूं था ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ासि ट्रांसमिशन आहे तव्हांजो साथ हूंदो ऐं असीं जल्दी में मोटी ईंदासीं नंढड़ो ब्रेक कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार जी हिकु भेरो वरी तव्हांखे ख़ासि नशियात में असीं भलीकार चऊं था ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में अॼु हर पासे हर ॾिसा नातिया कलाम ई ॿुधण जे लाइ मिले थो ऐं ॾाढो मज़ो बि अचे थो अॼु माना कननि खे बि फ़रत आहे त दिलि खे बि फ़रत आहे सो मिठे मीर मदनी जी तारीफ़ जो सिलसिलो आहे ऐं अॼोको प्रोग्राम ॾाढो शानदार आहे ऐं अॼोके प्रोग्राम में जेका बि ॻाल्हि थिए थी उहा ज़ाहिर आहे त ॼाण वारी आहे उहा ज़ाहिर आहे त कम वारी आहे ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते जेकॾहिं पाण अमल पैरा थियूं त तमामु घणो ईअं खणी चऊं त अजुर बि मिलंदो ऐं पाण अॻिते हली करे हिकिड़ी सुठी जेका आहे असां ज़िंदगी बि गुज़ारे सघूं था सो हाणे नातीय कलाम ॿुधाइण जे लाइ सभ खां पहिरियां तव्हांजो को ज़िक्र हूंदो जी मां बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि वरी शेयर करणु चाहींदसि त असांजा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾींहुं नमाज़ पढ़नि पिया त अम्मा आयशा उन्हनि जे वेझो आई उन्हनि खे चयनि उनजी दुआ जो वक़्तु थी वियो उनजी दुआ जो इंतज़ारु कनि पियूं बीठे 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 उन्हनि जे भरिसां वेही रही उन्हनि खे चयनि त तव्हां अॼु मुंहिंजे लाइ दुआ कंदव त उन्हनि चयो छा मां तव्हांजे लाइ आयशा मां तव्हांजे लाइ छा दुआ कयां तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कंदव त अल्लाह पाक मुंहिंजी जन्नत में जाइ ॾे
त ऐं मुंहिंजा सभु गुनाह माफ़ करे छॾे। त हुननि चयो ठीकु आहे, हुननि हथ खयां ऐं हथ खणी अलाह पाक जी या अलाह आयशा जा सभु गुनाह माफ़ करे छॾे, हिननि खे जन्नत फिरदौस में जॻह अता फरमा। जन्नतूं ठहियूं उन्हनि जे लाइ आहिनि, पर वरी बि हुननि पंहिंजे हस्बैंड खां, पंहिंजे शोहर खां, पंहिंजे मिठे मोहम्मद खां हुननि दुआ कराई, हुननि दुआ कई त एतिरियूं ख़ुशि थियूं, एतिरियूं ख़ुशि थियूं, ख़ुशि थी हुन पंहिंजी ज़मीन ते लोटपोट थियनि पियूं ख़ुशी जे मारे। त हुननि पुछियो त आयशा छा थी वियो आहे तव्हांखे एतिरी ख़ुशी? चई हा, अॼु अलाह जे नबी मुंहिंजे लाइ दुआ कई आहे ऐं मूंखे त जन्नत मिली वई। त चवनि आयशा तव्हां मूंखां चई दुआ कराई आहे, मां पंहिंजे उम्मत जे लाइ जन मूंखे ॾिठो बि न आहे, मां हुनजे लाइ रोज़ दुआ कंदो आहियां ऐं इहा ई दुआ कंदो आहियां। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। सो हींअर नाते कलाम ॿुधणी सादत माणियूं था, सैयदा तूबा मुनव्वर असां सां गॾु आहे। जी सो बिल्कुलु। आउं गुज़ारिश कयां थो उनखे त उहे बि अक़ीद जा गुल निछावर कनि। जी सैयदा तूबा। सबसे पहले तो मैं आपको और मैम आपको, आपकी पूरी सिंध टीवी की टीम को जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बहुत बहुत मुबारकबाद दूंगी। माशाल्लाह आप लोगों ने इतनी अच्छी महफिल, इतनी खूबसूरत महफिल सजाई है, अल्लाह पाक आपको इसका अजर अता करे। और इसी दुआ के साथ जो है मैं कलाम की तरफ बढ़ती हूँ। बिल्कुल बिल्कुल। तौलल बद्रु अलैना अलैना आए सरकार मदीना लाए अनवार मदीना आए सरकार मदीना लाए अनवार मदीना है कदम वो से रसालत गुलो गुलजारे मदीना है कदम वो से रसालत गुलो गुलजारे मदीना कुंदनी रंग है गहरा है लिबास आज सुनहरा कुंदनी रंग है गहरा है लिबास आज सुनहरा चांदनी रात ने पहना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना। लोगों आवाज दो सबको देख लो आकाश दे रब को लोगों आवाज दो सबको देख लो आकाश दे रब को रोशनी गार हिरा की मिल गई पर्दाए शब को रोशनी गार हिरा की मिल गई पर्दाए शब को बारिशे नज्मो कमर है आज से हुक्म सहर है बारिशे नज्मो कमर है आज से हुक्म सहर है रात को रात ना कहना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना। दिल ने पाई है मुरादें उनकी राहों को सजा दे दिल ने पाई है मुरादें उनकी राहों को सजा दे गुल बिछाए हैं सबाने आओ हम आँखें बिछा दे गुल बिछाए हैं सबाने आओ हम आँखें बिछा दे चांद उभरा है लिए ताज मिन सनियात वदा आज चांद उभरा है लिए ताज मिन सनियात वदा आज वजब शुक्र अलैना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना तौलल बद्रु अलैना।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़बरदस्त सो जेकी बि हिते वेठल असां जूं अदियूं भेनरूं जिने अक़ीदत विचां गुलनि छावर कया हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयानु कयूं उन्हनि जो शान बयानु करण खां पोइ वरी उन्हनि जी सीरत बि बयानु कयूं ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ जा किसा बि कुझु नातुनि में हुया सो असां सभिनी अदियुनि जा थोराइता आहियूं जेके असांजे प्रोग्राम में आहियूं बहुत शुक्रिया आप सबका असांजो प्रोग्राम अञा जारी आहे ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ासि नशियात आहे नंढड़ी साई वठूं था ऐं जेकी आशिक़ाने रसूल आहिनि मिठे मीर मदनीअ जा असां जेकी मोहबत कंदड़ ॿिया बि इलाही दीवाना वेठा आहिनि सो उन्हनि दीवाननि सां तव्हांखे मिलायूं था ऐं उन्हनि खां बि नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं था सो नंढड़ी पहिरियां साई वठूं था असां सां गॾु रहिजो कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ख़ासि प्रोग्राम सिंध टीवी जो हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया ऐं तव्हांजी वॾी महिरबानी आहे तव्हां असां सां गॾु आहियो ऐं महिरबानी उन्हनि मालायतनि साथियुनि जी बि आहे अदियुनि जी बि आहे ऐं ख़ासि तौर ते जेकी सना ख़ान मुस्तफ़ा असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शनि पिया ऐं असांजे प्रोग्राम में परे परे खां कई आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी शाल इन्हनि जी इहा ड्यूटी हुज़ूर जी बारगाह में क़बूल थिए पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक़ मुबारक पाण थोड़ी देरि पहिरियां डिस्कस करे चुका आहियूं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दरगुज़र करण बि फरमाईंदा हुआ ऐं जेकी माण्हू दरगुज़र कनि पिया सची ॻाल्हि इहा आहे त उहे अॻिते हली करे कामयाबु थियनि पिया ऐं असां वटि अॼुकल्ह जो जेको माशरो आहे सदफ़ पाण वटि ईअं आहे त कोई जेकॾहिं कंहिंसां थोरो बि नाराज़ आहे थोरो बि कावड़ियल आहे थोरो बि विड़ियल आहे त दरगुज़र करण जी इनायत नथो करे ऐं जेकॾहिं पाण रस्ते में हलूं था गुज़रूं था कंहिंखे जेकॾहिं कंहिंजी गाॾी थोरी लॻी वञे थी नुक़सान बि नथो थिए तॾहिं बि पाण में उतामरा थियनि था बर्दाश्त ख़तम थी वई आहे बर्दाश्त न कंदो आहे थोरी घणी ॻाल्हि ते बि माण्हू झेड़ा करण ते बीह अच्छा पहिरियां जो करे लेडीज़ जो इलाही एतिरा हूंदो हुयो इलाही मतिलबु हुनजी केयर कंदा हुया ऐं माण्हू चवंदा हुया ठीकु आहे लेडीज़ खां लॻी वई दरगुज़र कयो अॼुकल्ह त लेडीज़ सां विढ़ण जे रोड ते बीह रहंदा आहिनि गाॾी जी ॻाल्हि पर जेकॾहिं कंहिंखे रस्ते वेंदे ठूठ बि लॻी वञे थी कंहिंजी तॾहिं जेकॾहिं पाण में विढ़नि था पिया ऐं कपिड़ा लीड़ूं थियनि पिया ऐं कोई दरगुज़र नथो करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तमामु घणा दरगुज़र करण वारा हुआ ऐं तव्हां सभिनी खे नंढपण खां पाण ॿुधूं था इहो किसो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं गुज़र कंदा हुआ त हिकु औरत उन्हनि जे मथां गंद उछलाईंदी हुई ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन्हनि खे कुझु बि न फरमाईंदा हुआ कुझु बि बुरो भलो न चवंदा हुआ ऐं हिकिड़े भेरे जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उतां गुज़रिया त उन्हनि जे मथां जॾहिं गंद न उछलायो वियो त पाण फरमायूं त आख़िर अॼु छा थियो आहे अॼु कहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु मुंहिंजे मथां गंद न उछलियो वियो आहे उहा औरत किथे आहे उनखे का बीमारी या को ॿियो को मसइलो त नाहे त पाण जॾहिं इहा ॻाल्हि कयूं त उनखे ख़बर पई त उहा ॿुढड़ी औरत बीमार थी पई आहे उनजी तबियत नासाज़ आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरगुज़र करणु त ॾिसो उनजी मोहबत त ॾिसो उनजो अख़लाक़ त ॾिसो उनजी सीरत त ॾिसो पाण करीम पाण उन्हनि वटि वञनि था ऐं उन्हनि जी इयादत करणु फरमाइनि था त इहो आहे मुंहिंजे मिठे मीर मदनी जो शान ऐं हिकिड़े भेरे त जॾहिं कंहिं जंग में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾंदनि मुबारकनि खे जॾहिं शहीद कयो वियो हिकु यहूदीअ पारां जॾहिं पथर हयो वियो उनखे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जॾहिं ॾंद मुबारक शहीद थिया पाण बेहोश बि थिया कुझु पलनि जे लाइ जॾहिं वरी उन्हनि खे जाग थी ऐं उते जेकी उन्हनि जा साथी हुआ उन्हनि उनखे फरमायो त हाणे ए मीठा मीर हाणे त कुझु इन्हनि जे लाइ चओ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ बि दरगुज़र करणु फरमायो ऐं उनखे माफ़ु करणु फरमायूं ऐं अलाह पाक खां दुआ फरमायूं त हिनखे बख़्श कर छो त हीअ मूंखे सुञाणनि कोन था हिननि खे मुंहिंजी शनास न आहे सो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे तव्हांजे असांजे लाइ मशअल राह आहे उन ते पाण अञा कचहरी कंदा रहंदासीं पर असां वटि जेकी सना ख़ान मुस्तफ़ा पहुतल आहिनि उन्हनि खे बि वारे वारे सां पंहिंजो वारो ॾींदासीं त उहे बि अॼोकी मोहबत में पंहिंजो हिसो गंढनि ऐं अॼु ख़ासि एतमाम हूअं ई सिंध टीवी कयो आहे मुख़्तलिफ़ घरनि में एतमाम थियल आहिनि पर पाण जेको प्रोग्राम कयूं पिया उनजी रौनकुनि खे वधीक वधाईंदा वेंदासीं अॼु हिन प्रोग्राम में हिन लम्हे जंहिंखे गुज़ारिश कयूं था त असां सां गॾु जेको नौजवान छोकिरो वेठो आहे साथी नंढड़ो मुंहिंजो सो ताज मोहम्मद ॾाढी ख़ूबसूरत नात पढ़े थो ऐं सभ खां पहिरियों गुज़ारिश कयां थो ताज मोहम्मद खे त हू नातिया कलाम असांखे ॿुधाइनि जी ताज मोहम्मद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा ओ तकी तिन जुराहूं अखड़ियूं थियूं रोवनि पल पल पिरन लाइ तड़पे तो तन मन ओ तकी तिन जुराहूं अखड़ियूं थियूं रोवनि पल पल पिरन लाइ तड़पे तो तन मन दिल बरा दिलासा दिल बरा दिलासा ओ दुखी दिल के दीदा ओ दुखी दिल के दीदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा ओ लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा ओ आवाज़ त ॼाणो फ़क़ियूं फ़र्क़ ॾींदियूं हकीमन जूं दवाऊं हरगिज़ न थींदियूं ओ आवाज़ त ॼाणो फ़क़ियूं फ़र्क़ ॾींदियूं हकीमन जूं दवाऊं हरगिज़ न थींदियूं दीदार साईं ओ दफ़े दर्द थींदा ओ दफ़े दर्द थींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा ओ वणन की न केॾा बि प्यारा दिलकश दुनिया जा ही नज़ारा सारा ओ वणन की न केॾा बि प्यारा दिलकश दुनिया जा ही नज़ारा सारा वञनि मासा दिल जो वञनि मासा दिल जो कोड़ीदा कफीदा ओ कोड़ीदा कफीदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सतारल समायल साईं साह में आ हिन दिल जी धड़कन ऐं चाह में आ सतारल समायल साईं साह में आ हिन दिल जी धड़कन ऐं चाह में आ पका हाफ़िज़ पाण पका हाफ़िज़ पाण ओ चिनाल नियदा ओ चिनाल नियदा महबूब मुंहिंजा
जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मोजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा लही से तवींदा ओ लही से तवींदा महबूब मोजा जॾहिं अंगण ईंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ताज मुंहिंजी आवाज़ में ख़ूबसूरत नाते कलाम दोस्त त महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा लही समूरा दर्द वेंदा। ही त अंगण ते अचण जी ॻाल्हि हुई, पर जॾहिं पाण उनजो ज़िक्र ई कयूं था त इलाही दर्द लही था वञनि ऐं पाण ईअं ई ख़ुशहाल थी था वञूं, ईअं ई मस्तु था थी वञूं, ईअं ई मोहबत में सरशार थी था वञूं, ईअं ई मोहबत में गिरफ़्तार थी था वञूं। शाल इहा मोहबत में गिरफ़्तारी ता क़यामत हुजे। मिठे मीर मदनीअ जी तारीफ़ में सदाईं असांजी ज़बान उनजा शेर पढ़ंदी रहे। सो हिन वक़्तु आऊं चाहियां थो जी शकीला परवीन की। शकीला परवीन माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शकीला परवीन की जानिब से तमाम लोगों को जश्न ईद मिलादुन नबी बहुत बहुत मुबारक हो। और बहुत ही प्यारी बात आपकी समातों की नज़र करूँगी कि मुश्किल थे जो रास्ते वो आसान हो गए, मुश्किल थे जो रास्ते वो आसान हो गए, दुश्मन ये देख कर हैरान हो गए कि रखा जब हमारे नबी ने दुनिया में कदम, रखा जब हमारे नबी ने दुनिया में कदम, पत्थर भी कलमा पढ़कर मुसलमान हो गए। खुदा के दुलारे खुदाई के प्यारे, खुदा के दुलारे खुदाई के प्यारे, लगे आसियों के सफीने किनारे, हुजूर आ गए हैं, 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 हुजूर आ गए हैं। वो नूरानी घड़ियाँ वो दिन अल्लाह अल्लाह, झुका बहर ताज़ीम अर्शे मुअल्ला। वो नूरानी घड़ियाँ वो दिन अल्लाह अल्लाह, झुका बहर ताज़ीम अर्शे मुअल्ला। फलक के सितारे खुशी से पुकारे, फलक के सितारे खुशी से पुकारे, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं। वो आए तो आए समय फिर सुहाने, लुटाए खुदा ने करम के खजाने। वो आए तो आए समय फिर सुहाने, लुटाए खुदा ने करम के खजाने। किए झूम के रहमतों ने इशारे, किए झूम के रहमतों ने इशारे, हुजूर आ गए हैं, 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 हुजूर आ गए हैं। मुज़म्मिल का कांधे पे ओढ़े दुशाला, वो देखो है आया मेरा कमली वाला। मुज़म्मिल का कांधे पे ओढ़े दुशाला, वो देखो है आया मेरा कमली वाला। ज़मीं भी पुकारे फलक भी पुकारे, ज़मीं भी पुकारे फलक भी पुकारे, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं,
सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शकीला परवीन जी आवाज़ में ख़ूबसूरत नाते कलाम ॿुधोसीं। सो हिन वक़्तु हिकु नंढड़ी साई वठूं था पाण जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासि प्रोग्राम हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया सरकार जी आमद मरहबा। कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार, मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार। कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार, मरहबा सरदार मरहबा सरदार मरहबा सरदार। जी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु भेरो ॿीहर इन ईद जूं मुबारकूं तव्हां सभिनी मुस्लमाननि खे, असांखे बि मुबारकूं मिली रहियूं आहिनि। ॾेह पर ॾेह मां तमामु घणा फ़ोन्स अचनि पिया सुबुह खां वठी असांजी ख़ासि निशा जेका तव्हां ॾिठी ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया शाम जा पहर आहिनि राति जा पहर आहिनि। सो हिननि पहरनि खे वधीक मुनफ़रिद ऐं ज़ाइक़ेदार बणाईंदासीं। उहा मुनफ़रिद ऐं ज़ाइक़ेदार घड़ी कीअं थींदी, उहा तॾहिं थींदी जॾहिं का सुहिणी ॻाल्हि हूंदी या का सुहिणी तारीफ़ हूंदी। ऐं सुहिणी तारीफ़ मिठे मीर मदनी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे आकाउन खां वधीक का बि सुहिणी ॻाल्हि हिन समय हिन घड़ी ऐं अॼोके ॾींहं ते ॼण त का लॻे ई कोन थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अॼु आमद जो ॾींहुं आहे। अॼु त इन ख़ुशीअ में घरनि में मिठनि जा इंतज़ाम बि आहिनि। हलवा ठहंदा आहिनि, सयूं ठहंदियूं आहिनि, नंढनि ॿारनि खे खट मिठा टॉफियूं विरायूं वेंदियूं आहिनि, मिठाइयूं विरायूं वेंदियूं आहिनि। पाड़े में एतिरा सारा खाधा अची वेंदा आहिनि। कुछ माण्हू त मंझंदि जो पचाईंदा ई न आहिनि, जीअं मां न पचाईंदी आहियां। बल्कि मिठो अॼु खाईंदा आहिनि ख़ुशीअ में ऐं हिक ॿिए खे पाड़े में इहा वंड विरासत बि थींदी आहे, हिक ॿिए खे ॾियणु वठणु बि थींदो आहे ऐं इन ॾियण वठण सां बि मोहबत वधंदी आहे। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनतुनि में इहो बि शामिल आहे त तोहफ़ा बि तव्हां हिक ॿिए खे ॾींदा कयो, इन सां बि मोहबत वधंदी आहे। ऐं का ॻाल्हि ख़ूबसूरत जेकॾहिं कयो था, का सुहिणी ॻाल्हि कयो था जंहिंसां को माण्हू भटकियल माण्हू जेकॾहिं सही तग लहे थो त उहा बि हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि आहे। इहो बि हिकिड़ो तोहफ़ो आहे ऐं इहो बि हिकिड़ो सदको आहे। पाण कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त सदको भला खीसे मां पैसा ॾियण खे चइबो आहे, कंहिंखे कंहिं ग़रीब जी मदद करण खे चइबो आहे। हा बिल्कुलु चइबो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं तव्हां जेकॾहिं कंहिंखे पंहिंजी का मिठी मुरकई ॾेई छॾियो था, कंहिंखे का दिलदारी ॾेई छॾियो था, कंहिंखे का आथत ॾेई छॾियो था या जेकॾहिं कंहिंजी हेल्प नथा करे सघो त को उनखे अहिड़ो ॾसु ॾियो था कंहिं माण्हूअ जो त इहो बि तव्हांजे लाइ सदको ई आहे ऐं इहो बि तव्हां सदको अदा कयो था। ऐं ख़ासि तौर ते पंहिंजनि ॿारनि ते जेकॾहिं तव्हां ख़र्चु कयो था, पंहिंजी फैमिली ते तव्हां जेकॾहिं ख़र्चु कयो था त इहो बि तव्हांजो सदको ई आहे। सो हिन वक़्तु आउं दावत कलाम जे लाइ गुज़ारिश कयां थो, नौमान एजाज़ असां सां नींगर वेठो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में उहे बि पंहिंजो शेर पेश कंदा। कंहिं शाइर सुठो ई कलाम लिखियो हूंदो, सुठे आवाज़ में ॿुधूं था। जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुस्तफ़ा मुजतबा खातिमुल अंबिया, मुस्तफ़ा मुजतबा खातिमुल अंबिया। हो हज़ारों दुरूद और सलाम आप पे, हो हज़ारों दुरूद और सलाम आप पे। शान रब्बुल उला सूरे हक नुमा, शान रब्बुल उला सूरे हक नुमा। हो हज़ारों दुरूद और सलाम आप पे। लख हमद खुदा जा महब मिलो थो, ईद मलायो घर घर में।
लख हमद खुदा जा मोहब मिलो तो ईद मलायो घर घर में हणी नार रिसालत जाना राखणे झंडा जुमायो बरथर में हणी नार रिसालत जाना राखणे झंडा जुमायो बरथर में वक्त आमद मुझे आका जे झुकी काबतुल्ला है भी सजदा कया वक्त आमद मुझे आका जे झुकी काबतुल्ला है भी सजदा कया जबल पहाड़ी जीत जिणा पया खुशियों मलाइन झंगझर में जबल पहाड़ी जीत जिणा पया खुशियों मलाइन झंगझर में आयो हूर मलाइक ज़ियारत ले लगी अरशन खा अज अमना घर आयो हूर मलाइक ज़ियारत ले लगी अरशन खा अज अमना घर दिसी हुस्न हबीब जी हस्ती जो पयो ना तो गाइन घर में दिसी हुस्न हबीब जी हस्ती जो पयो ना तो गाइन घर घर में जलवान माजन जानी थियो रब सदके मोहम्मद पुटड़ा दिना जलवान माजन जानी थियो रब सदके मोहम्मद पुटड़ा दिना मोजन आई कहे मुँह में वसी रहमत अहणी सजतर में मोजन आई कहे मुँह में वही रहमत अहणी सजतर में वण टिण बूटा समुंद्र दरिया छा बातिल बुत भी काबे अंदर वण टिण बूटा समुंद्र दरिया छा बातिल बुत भी काबे अंदर ॾन वाह वधायो पकी हिक ॿिए पया चोभ मिलाइन पर पर में ॾन वाह वधायो पकी हिक ॿिए पया चोभ मिलाइन पर में लख हमद खुदा जा मोहब मिलो थो ईद मलायो घर घर में घर घर में वाह 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 इन में हिकिड़ो ज़िक्र बि हुयो त मिठो मीर मदनी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं आमद थी जॾहिं उहे जलवा अफ़रोज़ थिया त उन वक़्तु सभिनी जेकी बि गोर हारियूं औरतूं हुयूं अमड़ियूं हुयूं उन्हनि सभिनी वटि जेका औलाद थी उहा पुट जी थी हिकिड़ी वॾी ख़ुदा जी हिकिड़ी ख़ासि करामत ऐं ख़ासि इनायत उन्हनि ते थी ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मिठियूं ॻाल्हियूं ऐं सुठियूं ॻाल्हियूं बि तव्हां ताईं पहुचायूं पिया पाण जीअं अदल इंसाफ़ वारा हुया पाण जीअं ईमानदार रहिया ऐं पाण जहिड़े नमूने सां सचाई ऐं ईमानदारीअ सां सभिनी खे दर्स ॾिनऊं उहो दर्स तव्हांखे असांखे कमु अचे थो ऐं पाण इहो फरमायूं अमानत जे हवाले सां त जंहिंखे अमानत जो पास न आहे असां वटि जेकी चङो माण्हू हूंदो आहे जेकी भलो माण्हू हूंदो आहे उनखे पाण का शइ ॾींदा आहियूं रखण जे लाइ सो अॼुकल्ह त ॾिसो था त हर शइ में ख़यानत आहे हर शइ में मिलावट आहे पाण वटि जेकी शयूं पाण ख़रीदो फ़रोख़्त जेकी थियनि थियूं या जेकी पाण खुर्दोनोश जूं जेकी शयूं आहिनि जेकी खाइण पीअण जूं शयूं आहिनि उन्हनि में बि मिलावट आहे ऐं उन्हनि में बि
जीअं वापारी कूड़ ॻाल्हाए करे जीअं असांखे शयूं अघाइनि था. सो बहरहाल ॻाल्हि अमानत जी थिए थी त अमानत में ख़यानत बि न करणु घुरिजे. ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जिन खे अमानत जो पास न आहे उन्हनि जो सम्झो त ईमान मुकमल ई न आहे. सो ईमान मुकमल हुजण जे लाइ अमानत जो पास बि इंतहाई लाज़मी आहे. सो हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो उमेमा शहज़ाद खे ॿुधूं भला. उन्हनि जो आवाज़ ॾाढो सुठो आहे माशाअल्लाह. उमेमा शहज़ाद खे नातिया कलाम जी दावत ॾियूं था. जी उमेमा. मतों की चली बन के मौजे करम मुस्तफ़ा गए, बन के मौजे करम मुस्तफ़ा गए, आ गए 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 मुस्तफ़ा गए. आमिना का मुक़द्दर संवारा गया, आमिना का मुक़द्दर संवारा गया, गोद में चांद जिसके उतारा गया, गोद में चांद जिसके उतारा गया. हूरो गुल्मा सलामी को झुकने लगे, हूरो गुल्मा सलामी को झुकने लगे, पढ़ते रिज़वान सल्ले अला गए, आ गए मुस्तफ़ा 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 गए. दोनों आलम की किस्मत बदलने लगी, दोनों आलम की किस्मत बदलने लगी, नूर में सारी कौनैन ढलने लगी, नूर में सारी कौनैन ढलने लगी. खुश मुक़द्दर हलीमा मुबारक तुझे, खुश मुक़द्दर हलीमा मुबारक तुझे, गोद में तेरी खैरुल वरा गए, आ गए मुस्तफ़ा 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 गए. सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह. आ गए सो मुस्तफ़ा आ गए. मिठे मीर मदनी जी ॻाल्हि आहे. बिल्कुलु. ऐं कचहरीअ में सुठियूं ॻाल्हियूं बि शेयर कयूं पिया, भलियूं ॻाल्हियूं बि शेयर कयूं पिया. ऐं उहे जेकी बि ॻाल्हियूं आहिनि उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे पाण अॼोके प्रोग्राम में जेकी डिस्कस कयूं था उहे समूरियूं ॻाल्हियूं तव्हां हूअं बि ॿुधंदा आहियो. ईअं न आहे त पहिरियों पहिरियों उहे ॻाल्हियूं डिस्कस थियनि थियूं असांजे प्रोग्राम में, पर ॻाल्हि वरी बि उहा ई चवंदासीं वक़्त जी नज़ाकत जेकी हली रही आहे, जेके अल्फाज़ असांखे मिलनि था त उहे वरी ॻाल्हियूं यादि अची थियूं वञनि. थी सघे थो अहिड़ो कोई इंसानु अहिड़ी कोई असांजी जेकी नई जनरेशन आहे, असांजी जेकी नंढियूं नंढियूं न्याणियूं हूंदियूं आहिनि उहे बि टीवी ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे न आहे ख़बर हूंदी. अॼुकल्ह वालिदैन वटि एतिरो टाइम न हूंदो आहे जे इहे वेही उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधाइनि. त मे बि शायदि असांजे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तां मे बि शायदि उन्हनि खे हिकिड़ो सुठो मैसेज मिली वञे, हिकिड़ी सुठी ॻाल्हि ॿुधण जे लाइ मिली वञे. कुझु माण्हुनि खे यादि रहिजी वञे ॻाल्हि. त बसि इन जे करे उहे ॻाल्हियूं ॿीहर ज़िक्र करण में बि असांखे हिते मज़ो अची रहियो आहे, सुठो लॻी रहियो आहे, गुफ़्तगू थी रही आहे. ऐं जिते मिठे मोहम्मद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो ज़िक्र थियल हुजे, खणी उहो 1000 दफ़ा छो न ॿुधल हुजे, बार बार ॿुधण में मज़ो ईंदो आहे. सुभान अल्लाह. सरकार जी आमद मरहबा. नंढी साई वठूं था, जश्न ईद मिलादुल नबी जो ख़ासि प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया. मोटी अचूं था ब्रेक खां पोइ. कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार, मरहबा सरदार, मरहबा सरदार, मरहबा सरदार. कायनात कुल मल्हाए थी मिलाद जी बहार, मरहबा सरदार,
मरहबा सरदार, मरहबा सरदार। वेलकम बैक नाज़रीन, कि तव्हांखे मां ॿीहर भली कार थी कयां। ईद मिलादुन नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदाइश जो ॾींहुं आहे। इन ते असां मिठाइयूं विरायूं, ख़ुशियूं मनायूं, ॿारनि खे खीर पीआरियूं ऐं करण बि घुरिजे असांखे। इन सां तव्हांखे पंहिंजी रूह खे बि सुकून मिलंदो, तव्हांजे दिलि खे बि सुकून मिलंदो ऐं इलाही सवाब जो कमु आहे। असांजे घर में जॾहिं ॿारड़ा थींदा आहिनि, न्याणी हुजे या पुटु हुजे, असां पंहिंजी दिलि जी ख़ुशीअ सां मिठाई ज़रूरु विराईंदा आहियूं। त जेको ॿिन्हिनि जहाननि जे मालिक जे पैदाइश जो ॾींहुं आहे, असां हुनखे ख़ुशियुनि सां छो न मल्हायूं? सुभान अल्लाह, ख़ुशियुनि सां मल्हाईंदासीं, बिल्कुलु मल्हाईंदासीं ऐं ख़ुशीअ जो इतमामु पाण हिते जीअं कयो आहे। जी बिल्कुलु। ऐं अॼु हिन प्रोग्राम खां पोइ बि जेकी ज़ाती असांजूं निजी महफ़िलूं हूंदियूं या जेका मीलाद पंहिंजे पाड़े में हूंदी उन में पाण शिरकत कंदासीं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जे बारे में पाण कचहरी कंदा था हलूं। महबूब जो शान त ॾिसो, हिकिड़े ॿिए रस्ते तां वञनि पिया ऐं रस्ते तां उन्हनि जो जंहिं रस्ते तां उन्हनि जो गुज़र थिए थो उन ई रस्ते तां हिकिड़ो हमराह हिकिड़े घोड़े खे काहे अची रहियो हुयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उहो घोड़ो पसंदि अची वियो। फरमायूं त घणे में ॾींदे, केतिरे में ॾींदे? ऐं घोड़े जो जेको मालिक हुयो उन जो मुल्ह ॿुधायो त आउं हेतिरे में इहो घोड़ो फ़रोख़्त कंदुसि, हेतिरे में आउं विकिणंदुसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे एतिरो त उहो घोड़ो पसंदि आयो। पाण फरमायूं तव्हां हिते ई बीहो त मां हिन जो मुल्ह खणी थो अचां, माना हिन जी जेका रक़म आहे उहा तव्हांखे आउं अदा कंदुसि ऐं थोरी देरि में आउं वापसि वरां थो। त उते जेको घोड़े जो मालिक हुयो उहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतज़ारु करे रहियो त एतिरे में हिकिड़ो ॿियो राहगीर उतां गुज़रियो, उनखे बि घोड़ो वणी वियो। उन चयो त इहो घोड़ो घणे में ॾींदे? त घोड़े जे मालिक चयो त आउं हीउ घोड़ो ॾेई चुको आहियां, आउं हीउ घोड़ो फ़रोख़्त करे चुको आहियां, हाणे आउं नथो ॾेई सघां। चई केतिरे में नथो? चई आउं हेतिरे में ॾेई चुको आहियां। चई इन खां वधीक पैसा आउं तोखे ॾींदुसि, वधीक रक़म मूंखां वठि, पर इहो घोड़ो मूंखे ॾे। चयूं त हाणे घोड़ो थी वियो आहे फ़रोख़्त, हाणे आउं तोखे कीअं ॾियां? त उन ते जेको ॿियो वापारी हुयो या जेको ॿियो राहगीर हुयो जेको घोड़ो वठणु चाहे पियो, उन चयो त आउं तोखे वधीक पैसा ॾींदुसि, तोखे वधीक मुनाफ़ो मिलंदो, तूं पंहिंजी ॻाल्हि तां मुकुरजी वञे, तूं पंहिंजी ॻाल्हि तां फिरी वञजांइ, त आउं तोखे घोड़ो पंहिंजा पैसा वठिजांइ, घोड़ो नथो कपायां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एतिरे में पाण पहुता ऐं उहो मुल्ह खणी पहुता ऐं चयऊं त घोड़ो हींअर मूंखे ॾिनो वञे, छो त मूं घोड़ो ख़रीद कयो आहे। त उन तां घोड़े जो मालिक जेको आहे उहो फिरी वियो, चई त मां तव्हांखे घोड़ो ॾिनो ई कोन्हे। हाणे जॾहिं फिरी वियो त इन ॻाल्हि खे कीअं ख़तमु कजे, इन ॻाल्हि खे निबेरजे कीअं? थींदो ईअं आहे त पोइ जेको ॻाल्हि कंदो आहे, जेको दावेदार हूंदो आहे, या त उहो गवाही ॾींदो आहे या को गवाह पेश कंदो आहे, या जेको विकिणंदड़ हूंदो आहे, जेको वापारी हूंदो आहे, या त उहो कसम खणंदो आहे। इन विच में रश थी वई तमामु घणी, माण्हू इलाही जमा थी विया ऐं घोड़े जो जेको मालिक हुयो उनखे ख़बर हुई त जेकॾहिं रश वधीक थींदी, पीह वधीक थींदी, त ज़ाहिर आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे त सादिक़ आहिनि, उहे त अमीन आहिनि, उन्हनि जा माण्हू इलाही आहिनि। सो पाण फरमायूं त जेकॾहिं मां तव्हांखे घोड़ो ॾिनो आहे, तव्हां वटि को गवाह आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अञा का ॻाल्हि शेयर कई कोन, अञा कुझु फरमायूं कोन, एतिरे में किताब लिखनि था, तारीख़ लिखे थी ऐं असांखे आलिम बि ॿुधाइनि था। त एतिरे में हज़रत हुज़ैफ़ा उन टोले में उन चयो त हीउ घोड़ो तव्हां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई छॾियो आहे, आउं हिन जी गवाही ॾियां थो। एतिरे में ॻाल्हि ख़तमु थी वई ऐं घोड़ो हुनखे मिली वियो। घोड़ो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले थी वियो, घोड़े जो मालिक हलियो वियो, छो त घोड़े जे मालिक पंहिंजी जेका रक़म तलबी हुई ओतिरी रक़म वठी चुको, पर पहिरियां त लालच में अची करे ॻाल्हि तां फिरी वियो हुयो। चवण जो मक़सदु इहो आहे, जेको शान बयानु कयूं था हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जॾहिं रश टरी वई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत हुज़ैफ़ा खां पुछा कई त छा मूंखे तो ॾिठो हुयो घोड़ो ख़रीद करण वक़्तु, छा तूं इन ॻाल्हि जी वाक़ई सही गवाही ॾिनी आहे? त हज़रत हुज़ैफ़ा जी ॻाल्हि त ॿुधो न। उन्हनि चयो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो शान ई अहिड़ो आहे, तव्हां जेका ॻाल्हि कई हूंदी, तव्हां जेको सौदो कयो हूंदो उहो सचो हूंदो ऐं सही ॻाल्हि कई हूंदी। तव्हां जॾहिं असांखे चयो त रब्बुल आलमीन आहे, अलाह पाक आहे, असां तव्हांजी गवाहीअ ते यकीन कयोसीं त अलाह पाक आहे, हीअ त गवाही अञा उनखां बि नंढी आहे। सो इहा आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं उनजो शान अक़दस पाण बयानु कयूं पिया। पर हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो कंहिंखे दावत कलाम जी जेकॾहिं तव्हां सलाह ॾियो। बिल्कुलु, मां करीमा मोहम्मद भोटा खे चवंदसि त मूंखे ख़ूबसूरत पंहिंजी आवाज़ में कोई असांखे नात ॿुधाए। तेरी सना के खुदा बंदे लाजवाल है तू, यही मिसाल है तेरी कि बेमिसाल है तू, तेरा कमाल ही तो दुनिया के हर कमाल में है, ये शान है तेरी कि हर शान में कमाल है
हर एक लब पे है तेरी हमदो सना, हर सोज में हर साज में मौजूद है तू, और ताज़ीम से लेता है खुदा नाम मोहम्मद, ताज़ीम से लेता है खुदा नाम मोहम्मद। क्या नाम है सल्ले अला नाम मोहम्मद, और अल्लाह करे उस पे हराम आतिश दोज़ख, कि जिस शख्स के हो दिल पे लिखा नामे मोहम्मद, तेरे कुर्बान प्यारे मोहम्मद, तेरे कुर्बान मैं कुर्बान, तेरे कुर्बान मैं कुर्बान, तेरे कुर्बान प्यारे मोहम्मद। गिर रहा हूँ मुझे भी संभालो, अपने प्यारे नवासों का सदका, अपने प्यारे नवासों का सदका, या नबी मेरी झोली में डालो, तेरे कुर्बान प्यारे मोहम्मद। गिर रहा हूँ मुझे भी संभालो, कोई अपना नहीं रोज़ महशर, है वहाँ नफ्सा नफ्सी का आलम, है वहाँ नफ्सा नफ्सी का आलम। हम गुनाहगार हैं या मोहम्मद, हम गुनाहगार हैं या मोहम्मद, अपनी कमली में हमको छुपा लो, तेरे कुर्बान प्यारे मोहम्मद। गिर रहा हूँ मुझे भी संभालो, नूर से नूर मिलने चला है, मुस्तफ़ा से खुदा कह रहा है, मुस्तफ़ा से खुदा कह रहा है, ये है मेराज की रात प्यारे, ये है मेराज की रात प्यारे, अपने चेहरे से पर्दा हटा दो, तेरे कुर्बान प्यारे मोहम्मद। गिर रहा हूँ मुझे भी संभालो, दूर हो जाएंगे सब अंधेरे, दूर हो जाएंगे सब अंधेरे, नूर ही नूर आँखों में होगा, नूर ही नूर आँखों में होगा। देखना है अगर उनका जलवा, देखना है अगर उनका जलवा, अपने दिल को मदीना बना लो, तेरे कुर्बान प्यारे मोहम्मद। गिर रहा हूँ मुझे भी संभालो, अपने प्यारे नवासों का सदका, अपने प्यारे नवासों का सदका, या नबी मेरी झोली में डालो। याद आने लगा सब्ज़ गुंबद, सुन लो फरियाद अपने फना की, सुन लो फरियाद अपने फना की। हिज्र में दिल बहलता नहीं है, हिज्र में दिल बहलता नहीं है, या मोहम्मद मदीने बुला
आसों का सदका या नबी मेरी झोली में डालो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नवासों का सदका या नबी मेरी झोली में डालो। ख़ूबसूरत आवाज़ में तव्हां इहा नात ॿुधी। हिकिड़ो जेकॾहिं टाइम आहे त मां हिकिड़ो ज़िक्र शेयर कंदी हलां। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अॼोको प्रोग्राम हिते इख़्तिताम पज़ीर बि थियण वारो आहे। जी जी सो जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासि प्रोग्राम पाण तव्हां ताईं पहुचायोसीं। ऐं आख़िर में जीअं ॻाल्हि हुई त नवाज़नि जो सदके असांखे अता कर। ऐं पाण जीअं ॿुधंदा आहियूं नंढपण खां वठी त नाले अलख जे ॿेड़ो ॿेली तार मुंहिंजो। असीं ख़तादार आहियूं, असीं गुनहगार आहियूं, असीं कंहिं न कम जा आहियूं। सची ॻाल्हि इहा आहे। पर रब करीम जी असां ते जेका अता आहे, जेका रब करीम जी जेका असां ते रज़ा आहे, रब करीम जी जेका असां ते मालिकी आहे, असां बसि उन ई मालिकीअ में रहणो चाहियूं था, इन ई अताउनि में रहणो चाहियूं था। ऐं अॼोको जेको ही ख़ासि प्रोग्राम जेको ख़ासि इतमाम आहे, इंशाअल्लाह रब करीम जी बारगाह में क़बूल पवे। असांजी नंढी कोशिशि हुई हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत बयानु कईसीं, उन्हनि जो शान बयानु कयोसीं। इहा नंढड़ी कोशिशि ऐं नंढड़ी हीअ जेका असांजी महिनत आहे, असांजो हीउ नंढड़ो प्रोग्राम। ऐं ख़ासि तौर ते असां जेकी टीम जा मेंबर आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ तव्हां बि दुआ कजो ऐं असीं बि तव्हांखे पंहिंजनि दुआउनि में यादि कंदासीं। त अॼोके ख़ासि भलारे ॾींहं जी मुनासिबत सां, अॼोके ख़ासि भलारे ॾींहं जे सदके हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सदके तव्हां असांजा समूरा जेकी ॾुख ॾोजरा आहिनि उहे ख़तमु थियनि, पंहिंजो मुल्क जेको आहे सो उहो सलामतीअ में हुजे ऐं पाण ख़ुशहालीअ में हुजऊं। शाल रब करीम असांजे मथां तव्हांजे मथां जेकी आफ़तूं आहिनि, जेकी कुदरती जेकी अज़ाब आहिनि या जेकी अचणा अज़ाब आहिनि, उन सभिनी खे टारे छॾे। रबिल आलमीन जे हुज़ूर में इहा ख़ासि दुआ घुरी असां पंहिंजो प्रोग्राम हिते पूरो कयूं था। आख़िर में वेंदे वेंदे बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं तव्हां खां मोकिलाईंदासीं, असांखे इजाज़त ॾींदा। ऐं आख़िर में असां मशहूरु मारूफ़ नात ख़्वान आहिनि इमरान बाकर साहिब, असांजी ख़ुशकिस्मती आहे जो उहे असां सां गॾु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कॉलर टून्स ते उन्हनि जी नात सॻोरी तव्हां ॿुधंदा पिया आहियो। ऐं अॼु जॾहिं उन्हनि जो आवाज़ तव्हां ॿुधंदो, असांजी स्क्रीन जी मार्फत तव्हांखे पतो पइजी वेंदो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीउ उहो ई अमर आहे जंहिं कॉलर टून ते असां नातिया कलाम ॿुधंदा रहंदा आहियूं। सो असां पारां मोकिलाणी ऐं ईमान जी सलामतीअ जे लाइ ज़िक्र ख़ैर बि कजे ऐं ज़िक्र ख़ैर में ज़िक्र इलाही बि कजे ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते बि अमल कजे, उन्हनि जी पैरवी कजे त इलाही असांजूं वाटूं असांजूं राहूं उन्हनि जो घणे करे उन्हनि जी मोहबतुनि ते उन्हनि खे फॉलो कयो तव्हां। उन्हनि जी मोहबत, उन्हनि जी सादगी, उन्हनि जी पंहिंजाइप, उन्हनि जा हक़ हिसाब जा फ़ैसिला करणु, उन्हनि जी ईमानदारी, उन्हनि जी अमानत रखण जा अंदाज़, इन्हनि खे जेकॾहिं असां थोरी घणी बि इन्हनि मां पंहिंजो उन्हनि जूं आदतूं थोरी घणी बि पाण वटि अपनाईंदासीं त तव्हांजो दिलि दरिया थी वेंदो। ऐं नाज़रीन, मां वेंदे वेंदे इहो वन सेकेंड तव्हांखे चवणु चाहींदसि त ईद मिलादुन नबी तव्हां सभिनि खे मुबारक हुजे। इन ख़ूबसूरत ॾींहं खे ख़ुशियुनि सां मल्हायो ऐं असां बि मल्हायो आहे। इलाही ॾाढो सुठो लॻो, ॾाढो सुकून मिलियो। काफ़ी सारी ॻाल्हियूं अहिड़ियूं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां असांखे ॿुधण जे लाइ मिलियूं बि, नई ॼाण मिली बि ऐं ॾाढो सुठो लॻो। वेंदे वेंदे तव्हांखे मां इहो ई चवंदसि त पंहिंजे घर वारनि जो जंहिं सां तव्हां मोहबतूं कंदा आहियो, जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि, उन सभिनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो। पंहिंजी दुआऊं पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे ॾींदा इजाज़त। सदफ़ भुट्टो खे बि इजाज़त ॾींदा, पंहिंजे मेज़बान इरशाद जागीरानी खे बि इजाज़त ॾींदा। हिन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे अज़हर जोकियो साहिब, उहो बि असां सां गॾु ऐं ख़ासि तौर ते जेके कैमरामैन साथी असां सां गॾु आहिनि, ख़ासि जॾहिं प्रोग्राम हूंदा आहिनि त उन्हनि जो ख़ासि ताउन असां सां गॾु हूंदो आहे। इरफान डर साहिब जी वॾी महिरबानी, सजाद चने दोस्त जी वॾी महिरबानी, बख्श राजपर जी वॾी महिरबानी, कुदरत नवाज़ जमाली, अॼु नालो मूंखे यादि अची वियो अथव, कुदरत नवाज़ जमाली, उनजी बि वॾी महिरबानी, नईम रिन साहिब जी वॾी महिरबानी, यूसुफ सेवड़ो साहिब असांजी हिन मोहबत में असां गॾु हूंदो आहे, एडिटर असांजा साथी मामा आरिफ बलोच, इहे सभिनी साथियुनि जी काविश आहे। ख़ासि तौर ते सिंध टीवी जा जेके मालिकान आहिनि उन्हनि खे बि अलाह साईं इन अॼोकी महफ़िल जो अजर ॾींदो। तव्हां नालो शामिल कंदा हलो, उन्हनि जो बि असांजे मथां इलाही महिनत आहे। असांजी मेकअप आर्टिस्ट जी मिस हिना, मिस अनीला नालो तव्हांखे रोज़ मेकअप करे थी, तव्हां हुनखे विसारे छॾियो। सो बहरहाल अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशियुनि में तव्हांजे इज़ाफ़ो करे। असां पारां मोकिलाणी आख़िर में ॿुधूं था मशहूर मारूफ़ नात ख़्वान इमरान बाकर साहिब खे सदाईं गॾु जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम। तमाम सामीन को जश्न ज़हूर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहुत बहुत मुबारक हो। मेरा इंट्रोडक्शन तो हो गया है, तो मैं उसी कलाम से आप लोगों की समातों की नज़र करूँगा। दुरूद पर सलाम उन पर, मेरे नबी का जो है घराना। दुरूद पर सलाम उन पर,
मेरे नबी का जो है घराना है जिनके दम से जहाँ की रौनक, जहाँ का मौसम भी है सुहाना। दुरूद पर सलाम उन पर। मकाम महबूब किबरिया की नहीं है वुसअत मेरे बयां में। मकाम महबूब किबरिया की नहीं है वुसअत मेरे बयां में। रहमान खुद कर रहा है सल्लो अला का हर वक्त ये तराना। कनीज़े खालिक जनाब ज़हरा है जिनके दम से हया जहां में। कनीज़े खालिक जनाब ज़हरा है जिनके दम से हया जहां में। जुबान खोले तो आयतें हों, रुके तो तत्हीर का फसाना। मक्ताबों समातों की नजर है मेरे परवरदिगार हमको दिखा दे कर वो बला की नगरी। है मेरे परवरदिगार हमको दिखा दे कर वो बला की नगरी। जहाँ पे इमरान और अंजुम अदा करे सोज पंजगान। दुरूद पर सलाम उन पर। कायनात कुल मल्हायती लाद जी बहार। मरहबा सरदार, मरहबा सरदार, मरहबा सरदार। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।